सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो सलाम सिंध ऐं असीं बि तव्हांजा पंहिंजा मेज़बान। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान आहे उम्मीद आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अलाह साईं तव्हांखे पंहिंजो हिस्सो मान में रखे। तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं तव्हांजे लाइ बि दुआऊं कंदा आहियूं। अहिड़ी ॻाल्हि न आहे, सभिनी जे लाइ दुआ कंदा आहियूं। मतां तव्हां सम्झो तव्हां रहिजी विया आहियो हुन में। सो सभई ख़ुशबाश हुजो, ख़ैरियत सां हुजो, मज़े में हुजो। अलाह साईं तव्हांखे ज़बरदस्त ज़िंदगी अता फ़रमाए। पर ज़बरदस्त ज़िंदगी जे लाइ मूं कल्ह खां वठी इन सोच वीचार में वक़्तु गुज़ारियो आहे त शागिर्द जेके असांजा दोस्त पढ़नि था, तइलीम पिराइनि था या कंहिं यूनिवर्सिटी कंहिं कॉलेज में आहिनि, त उन्हनि खे को ॾसु ॾिजे, उन्हनि खे का सलाह ॾिजे। सलाह इहा आहे, सियाणा त पाण बि आहियो, पर सलाह इहा आहे त तइलीम सां गॾो गॾु जेकॾहिं का स्किल तव्हांखे अचे थी, को हुनुर जेकॾहिं तव्हांखे अचे थो, त पोइ सोने ते सुहागो आहे। पोइ तव्हां माना ज़िंदगी ज़बरदस्त गुज़ारे सघो था। ऐं तालीम त हूअं बि इंसान लाइ ज़रूरी आहे, पर मूं ॾिठो आहे त जेकी माण्हू नौकिरीअ जी तलाश में हूंदा आहिनि, शागिर्द जेके पढ़नि था उन्हनि सां मुखातिब थियूं था, त तव्हां इहो पढ़ो था त यार मूंखे मास्तरी मिलंदी, IB टेस्ट ते ॾिसो था त केतिरा शागिर्द उहे फेल बि थी विया। उहो हिकिड़ो ॿियो किसो आहे। पर दोस्त चवंदा आहिनि त नौकिरी मिलंदी सुठी, पोइ ठठो ठांगर हूंदो, मज़े सां ज़िंदगी गुज़रंदी। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़बरदस्त जेका आहे तव्हांजे साहतुनि समातुनि ताईं पहुचायूं। सो सर्वे इहा थी आहे त दुनिया में जेकी बि वॾा सुठा माण्हू, भला माण्हू, ख़ुशहाल माण्हू आहिनि न, उहे नौकिरी वारा न आहिनि, उहे कारोबारी माण्हू आहिनि जिन कारोबार कयो आहे। ऐं तव्हां ऐं असांजी जेका ज़िंदगी आहे उहा माशी ज़िंदगीअ जो आगाज़ तॾहिं सही नमूने सां थींदो जॾहिं असां पंहिंजो कमु करणु शुरू कंदासीं। जेकी माण्हू पंहिंजो कमु कनि था उहे ज़बरदस्त ज़िंदगी गुज़ारनि था, पुरकशिश ज़िंदगी गुज़ारनि था। ऐं वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे, के माण्हू चवंदा आहिनि साईं पढ़ियल लिखियल माण्हू न आहे त पोइ ज़ाहिर आहे त पोइ ईअं ई जॾूं रहंदो, ईअं ई इन जी ज़िंदगी गुज़रंदी। इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त तइलीम जो तालुक़ु तरक़ीअ सां बि कोन्हे को। इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेकी तइलीम खां बग़ैर बि तरक़ी कनि था। ऐं जेकॾहिं तइलीम जो तालुक़ु तरक़ीअ सां हुजे हा या पैसे सां हुजे हा त पैसो जजो माण्हू कमाए आहे, तइलीम पढ़ाई हाणे वॾो पैसो कमायूं आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त जेकी बि हिते तव्हां प्रोफेसर ॾिसो था ओड़े पाड़े में, उहे वॾा अरबपति हुजनि हा। तव्हां प्रोफेसर ॾिठा हूंदा, लेक्चरार ॾिठा हूंदा। दुनिया में कई अरबपति आहिनि, अरबे माण्हू आहिनि अरबपति, उन्हनि में को बि प्रोफेसर या उस्ताद शामिल न आहे। इहा ॻाल्हि तव्हांखे नई ॿुधण जे लाइ मिली हूंदी त उन में को बि उस्ताद, लेक्चरार या तइलीम याफ़्ता माण्हू घणे भाङे वारो शामिल न आहे। कंहिंजो बि तव्हां मिसाल वठी वठो। सो पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ कयो, हल्को फुल्को कारोबार कयो, नई ज़िंदगी आहे, नओं सफ़र शुरू कयो। कंहिंजे आसिरे ते न वियो, कंहिंजे ठले आसिरे ते नौकिरी मिलंदी त पोइ इहो कमु कयो। 10-15 हज़ार में छा थींदो भला? पंहिंजो कारोबार हूंदो, डेली 10-15 हज़ार मिली सघंदा। हा बिल्कुलु ईअं बि आहे। ऐं असां में जेकी क्वालिटियूं आहिनि उहे लीडरशिप जी क्वालिटियूं आहिनि। पंहिंजी क्वालिटियुनि खे अॻिते आणियो ऐं उन कंहिंजे अंडर कमु करण खां बहितर आहे त तव्हांजे अंडर कुझु माण्हू कमु कनि। पंहिंजे लाइ बिज़नेस अहिड़ो कोई नंढिड़ो ई बिज़नेस हुजे, ज़रूरी न आहे त तव्हां कोई वॾे पैमाने ते कयो। नंढिड़ो ई बिज़नेस स्टार्ट कयो जंहिंमें तव्हांजी डेली जी इनकम हुजे। ऐं बहितर आहे त अगरि गवर्नमेंट जी नौकिरी जेसिताईं मिले तेसिताईं तव्हां पंहिंजो टाइम ज़ाया न कयो। बल्कि मूं त ॾिठो आहे जिन खे नौकिरी बि आहे सर, त उहे पार्ट टाइम में पंहिंजो हिकिड़ो बिज़नेस कनि था, का न का शइ कनि था, को कारोबार, को कुझु न कुझु घर जे ॿाहिरां ई करे शुरू कनि था, को पटाटा चिप्स ठाहिनि था, के इज़ाई उस्ताद मां ॾिठा आहिनि। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे। सो हुनुर वॾो जेको आहे सो बादशाह आहे ऐं इन बादशाह खे हथनि मां विञाइण न ॾिजो। हुनुर ज़रूरु सिखो, को न को। दिलि जो अॼु आलमी ॾियारो बि आहे, दिलि जो मामिलो बि साईं वॾो गंभीर थिए थो। सो सभ खां पहिरियां त तव्हांखे गुज़ारिश कंदासीं पंहिंजे दिलि जो तमामु घणो ख़्यालु रखो। जेकी बि हार्ट डिज़ीज़ आहिनि उहे अॻुवा अची जेकॾहिं तव्हांखे का अलार्मिंग सूरत नज़र अचे थी त वेझे कंहिं डॉक्टर सां ज़रूरु मशवरो कयो ऐं उनखे ॿुधायो त दिलि में तकलीफ़ आहे। सो उन तकलीफ़ खे ईअं लापरवाहीअ जो मुज़ाहिरो करे छॾे न ॾिजो त ख़ैरु आहे, थोरो पेन पवे थो, ख़ैरु आहे, भला घुमूं फिरूं था। पोइ इहो नंढो जेको पेन आहे, जेको हल्को दर्द आहे, उहो अॻिते हली करे वरी वॾो दर्द बणिजी वेंदो आहे। ऐं पोइ उहो दर्द तव्हांजे लाइ न आहे, सिर्फ़ु तव्हांजे कुटुंब जे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ आहे। तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हां पंहिंजे घर जा अकेला कमाइण वारा आहियो, यकीन तव्हांखे ख़बर बि हूंदी, पर तव्हां सोचियो त उन्हनि जो छा थींदो। सो दिलि जे मामले में ख़ासि तौर ते लापरवाही न कयो। हूअं बि को बि मर्ज़ सोचे त लापरवाही न करणु घुरिजे। बाक़ी दिलि जे मामले ते शाइरनि बि तमामु घणो ख़ूब लिखियो आहे। सो दिलि माराए बि विझंदी आहे, दिलि अटकाए बि विझंदी आहे, दिलि फतकाए बि विझंदी आहे। सो कंहिं शाइर जीअं चयो न, दिलि मूंखे माराए छॾी मां तोखे छा कयां। ऐं कंहिं चयो त असांजी ग़रीबाणी दिलि जी तोखी पारत आहे। हिकिड़ो शाइर वरी फरमाए थो त दिलि पाली हुयमि वॾे नाज़नि सां, पर फाथी वञी दगा बाज़नि सां। सो इहा जेका दिलि आहे न, इनखे थोरो कंट्रोल में बि रखंदा कयो। बिल्कुलु। ऐं इहा शाइरी जेका आहे शाइर साहिबु ॾांहुं जेका आहे, जेतिरा बि शाइर आहिनि हमेशह अक्सर कंदा ई कंदा आहिनि। उन्हनि जी तरफ़ां इहो तव्हां लाइ मैसेज हुयो। मुंहिंजे तरफ़ां सिर्फ़ु नंढिड़ो मैसेज आहे, इहा दिलि ख़ुदा जो घरु आहे, इनखे साफ़ु रखो ऐं पंहिंजो पाण खे ख़ुशि रखो ऐं हेल्दी शयूं खाओ,
पंहिंजो पाण खे कोई बि अहिड़ी शइ यूज़ न कयो जंहिंसां दिलि ते इफेक्ट पए ऐं तव्हांखे ख़बर आहे हाणे जेको आहे काफ़ी हद ताईं जेके अटैक थियनि था पिया माइनर अटैक स्टार्ट था थियनि माण्हू खे ख़बर ई न आहे त उनखे अटैक थो अचे ऐं उहो नॉर्मल थी वेठो आहे ऐं उनखे माइनर अटैक अची चुको आहे सर्वे में इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त जेको दिलि जो अटैक आहे दिलि जो दौरो जेको आहे उहो औरतुनि खे घटि पए थो बल्कि पवे ई नथो इहे मर्द ज़रात आहिनि जेको मुंहुं ॾियनि था सो दिलि जे हवाले सां खोड़ सारी शाइरी बि तव्हां सां थोरी थोरी वंड कंदासीं ऐं कंहिं शाइर वरी ईअं बि चयो त दिलि ॿिए खे ॾेई छॾियां त पोइ ॾुख न कजांइ कंहिंखां पुछजांइ न मुंहिंजो ऐं न मूं लाइ रोइजांइ कहिड़ो ॾोह कयमि जो जुदा थी कयो सो दिलि जा जेकी मामला आहिनि उहे ॾाढा ॾुखिया थींदा आहिनि दिलि सोचे सम्झी ॾिजे ऐं दिलि सोचे सम्झी वरी वठिजे बि सही जेकॾहिं कंहिंखे दिलि ॾियो था या कंहिंखां वठो था त उन दिलि जो ख़्यालु ज़रूरु कजो हाणे इहो वठणु ऐं ॾियण वारो जेको मरहलो आहे उहो बाक़ाइदा ईअं हथनि सां त न ॾिबो आहे पर हिकिड़ी उनसियत थी वेंदी आहे एहसासनि जो मेलाप थी वेंदो आहे हिकिड़ो प्यार जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे सो दिलि जे मामले में वरी सफ़ा उॿराइप बि न कजो ऐं जॾहिं दिलि ते घणो जेकॾहिं भार पइजी वञे त पोइ दिमाग़ सां थोरो सोचिजो दिलि खे थोरो टारण जी कोशिशि कजो पर दिलि माराए विझे थी ॻाल्हि आहे सिधी ॻाल्हि आहे मां त अक्सर जेको असांजो अॼुकल्ह जो माहौल बि आहे या जेको दौरु हली रहियो आहे उन हिसाब सां बि हर इंसानु किथे न किथे सेल्फिश थी वेंदो आहे मां सिर्फ़ु एतिरो चवंदसि त पंहिंजे पाण सां मोहबत कयो इहा दिलि जेका आहे न तव्हां पंहिंजो पाण खे ॾेई छॾियो तव्हां पंहिंजो पाण सां मोहबत कंदव पंहिंजी इज़त कंदव दुनिया तव्हांजी इज़त कंदी इन खां इहा ॻाल्हि त माना सफ़ा ख़तमु थी वई त पंहिंजो पाण खे ॾेई छॾियो पर उन्हनि माण्हुनि जो छा थींदो जेकी चवनि था त नथी ॿी का वणे महफ़िल पोइ मिठड़ा ॾाढी आहे तोसां दिलि सो इन्हनि माण्हुनि जो छा थींदो बहरहाल इन्हनि माण्हुनि खे वरी मोहबतूं इहे संभाले रखो इहे मोहबतूं आहिनि इन्हनि खे संभाले रखिणो आहे वाह 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 सो इहे दिलियूं गॾु हुजनि बाक़ी पाण गॾु ई गॾु आहियूं सो हिते वरी पाण हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश बि कंदासीं तव्हांखे रोज़ु ॿुधाईंदा आहियूं ऐं उहा गुज़ारिश इहा आहे त पंहिंजो मुस्तक़बिल बचायो ॿेली पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो दुनिया पोलियो जे ख़ात्मे जे किनारे ते आहे ऐं दुनिया में पूरी जेकॾहिं तव्हांखे सर्वे जेकॾहिं ॿुधायूं त 99.9% जेको आहे सो जेका पोलियो जो जेको वायरस आहे उहो दुनिया खां ख़तमु थी चुको आहे पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान ॿ वाहिद मुल्क आहिनि जिते अञा ताईं पोलियो आहे पोलियो खां पाण खे पाक करिणो आहे त पोइ लापरवाही जो हिते बि मुज़ाहिरो न आहे करिणो वेझे कंहिं बुनियादी सिहत मर्कज़ ते पंहिंजे ॿारनि खे वठी वञो टीम अचे थी त उन्हनि सां सहकार ज़रूरु कयो इंडोनेशिया तुर्की सऊदी अरब इलाही मुस्लमान मुल्क वैक्सीनेशन कराइनि था पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरनि था ऐं उन्हनि जे नज़र में बि बिल्कुलु बल्कि पूरी दुनिया में जेतिरी बि कंट्रीज़ आहिनि हर कंट्रीअ मां पोलियो ख़तमु थी चुको आहे सिर्फ़ु ॿ जेके आहिनि पूरी दुनिया में ॿ मुल्क अहिड़ा आहिनि जंहिंजे बिल्कुलु किनारे ते इहो वायरस अची पहुतो आहे जंहिंखे तव्हांजे ई तवसल सां तव्हांजे ई साथ सां उहो ख़तमु थियो आहे बसि हे थोरो हिकिड़ो माइनर हिकिड़ो बचो आहे हिनखे बि ख़तमु कयो ऐं बिल्कुलु ईज़ी थी वञो तव्हांजा ॿार बि महफ़ूज़ हूंदा तव्हां बि महफ़ूज़ मुस्तक़बिल खे माज़ूर न बणायो पंहिंजो मुस्तक़बिल बचायो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे इन नंबर ते तव्हां कॉल करे टीम खे ॿुधाए सघो था त असां ताईं तव्हां छो न पहुता आहियो जेकॾहिं टीम पहुती आहे त उन सां सहकार कयो मौलविन मुफ़्तिन ऐं डॉक्टरनि सभिनी चई छॾियो आहे त बाबा पोलियो जा फुड़ा हलाल आहिनि जेकी ग़लतफ़हमियूं तव्हांजे ज़हननि में आहिनि इन्हनि ग़लतफ़हमियुनि खे कढो ऐं ख़ुदि ज़हन माण्हुनि सां न मिलो बल्कि पोलियो जा फुड़ा पीआरण इंतिहाई अहम करार ॾेई करे सभिनी घर भातियुनि खे वेझनि माइटनि मिटनि खे पाड़े वारनि खे सभिनी खे ॿुधायो त पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरजनि नंढड़ी साई पाण वठूं पोइ बिल्कुलु साई बि वठणु ज़रूरी आहे ऐं हिन खां बाद बि असां तव्हांखे मिलाईंदासीं असां पंहिंजे गेस्ट सां सो व्यूअर केॾा न वञो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक ऐं वरी तव्हांखे गुज़ारिश निमाणी कंदासीं त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो पंहिंजो मुस्तक़बिल बचायो पोलियो जा फुड़ा पीअण सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि अहम आहे उहा इहा आहे त विटामिन ए जा जेकी फुड़ा आहिनि उहे पंहिंजनि ॿारनि खे ज़रूरु पीआरियो विटामिन ए इंसान जे जिस्म में इन्फेक्शन खे रोकण जे लाइ अहम किरदारु अदा कंदी आहे ऐं उहा जिस्म जी कुदरती मुताफ़ियत खे वधाईंदी आहे जंहिंखे पाण इम्यून सिस्टम बि चऊं इहो जेको लफ़्ज़ आहे जुमिलो जेको इम्यून सिस्टम उहो घणो ॿुधूं था त उहो स्ट्रॉन्ग थींदो उहे ॿार जंहिंजे जिस्म में विटामिन ए जी घटिताई थींदी आहे त उहे रिस्क ते हूंदा आहिनि कहिड़ी रिस्क ते हूंदा आहिनि थींदो ईअं आहे त उहे अखियुनि जे नूर खां महरूम बि थी सघनि था इहो अंदेशो आहे इहो ख़दशो आहे त पोइ पंहिंजनि ॿारनि खे बचायो ॿेली विटामिन ए जा फुड़ा पीआरियो ऐं WHO इन हवाले सां जेका ॻाल्हि करे थो उहा इहा आहे त 6 खां 59 महीननि जे समूरनि ॿारनि खे विटामिन ए सप्लीमेंट ॾियण जी सिफ़ारिश कई वई आहे ऐं इन ॻाल्हि मां इहो साबित थिए थो सरिश त इन में विटामिन ए में सिहत जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि सो पोलियो जी जेका पोलियो रोक मुहिम आहे उन जेका वैक्सीनेशन थिए थी उन सां गॾोगॾु विटामिन ए जा फुड़ा बि पीआरजनि ऐं विटामिन ए जा फुड़ा साल में 2 भेरा ॾिना वेंदा आहिनि इहा ॻाल्हि बि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे सो विटामिन ए जी घटिताई खे कीअं रोकिजे इन हवाले सां तव्हांखे वरी ॼाण ॾियूं त तव्हां
पाण बि खाओ, पंहिंजनि ॿारनि खे बि खारायो कुझु शयूं अहिड़ियूं, ख़ासि तौर ते सब्जियूं साए पते वारियूं, साए रंग वारियूं। ऐं ॿार जे लाइ माउ जी थञ इंतिहाई अहम आहे, आना इंतिहाई अहम आहिनि, गोश्त इंतिहाई अहम आहे, ऐं मच्छीअ जो चेरो जेकॾहिं मिली वञे त वाह वाह। ऐं डेयरी जूं शयूं ऐं जेके फ्रेश जूसिस आहिनि उहे जेकॾहिं पीअंदो त तव्हांजी सिहत बि सुठी रहंदी। ऐं पंहिंजे ॿारनि खे फ्रेश जूसिस ॾियो। इहे पॉकेट वारा जेकी जूस डॿे वारा जेके सवली सिंधीअ में चऊं त इहे ॾियण खां थोरो परहेज़ कयो त बहितर आहे। सो पाण हाणे महिमाननि तरफ़ वधूं। जी बिल्कुलु। अॼु असांजे प्रोग्राम में शाइरी ते बि ॻाल्हि थींदी ऐं सहाफ़त ते बि ॻाल्हि थींदी। लिखण वारा पढ़ण वारा जेके दोस्त आहिनि उहे असांजो प्रोग्राम ख़ासि तौर ते अॼु ॾिसनि छो त असां वटि हिकु शाइर, हिकु सहाफ़ी, हिकु लेखक असां सां गॾु आहे। ॾाढो सुठो माण्हू आहे ऐं सुठियूं लिखणियूं बि हुनजूं कॾहिं कॾहिं सोशल मीडिया ते पढ़ण लाइ मिलंदियूं आहिनि। हिकु अधु किताबु जेको आहे उनजो बि तव्हां सां तारीफ़ कराईंदासीं। सो भलीकार चऊं था अली आबिद सूमर साहिब असां गॾु आहे। साईं कीअं आहियो? ठीकु आहे, वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो असांजे प्रोग्राम में आयो। तव्हां सां कचहरी कयूं था पर इन सां गॾोगॾु सुठो फ़नकार बि असांजे प्रोग्राम में आहे। बिल्कुलु असां सां गॾु मौजूदु आहिनि शिराज़ अली वस्तड़ो, राइट। तव्हांजो पूरो नेम जेको आहे न उहो खणा ते अगरि काई मिस्टेक थी वञे त तव्हां पाण करेक्ट करे वठिजो, ठीकु आहे। ऐं हुन खां अलावा जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु ऐं अदा मोहरम न हुजे त मज़ो न हूंदो आहे, एतिरो मतिलबु अधूरो अधूरो लॻंदो आहे। सो असां अदा मोहरम खे बि वेलकम कयूं था ऐं हुननि जो पंहिंजो प्रोग्राम आहे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां कीअं आहियो? काफ़ी तव्हांखे व्यूअर्स जेके आहिनि यादि पिया कनि, पुछनि पिया। मां वरी सोचियो तव्हां चवंदो त तव्हांखे टीवी ते ॾिठो आहे। हा इहो जेको स्टाइल कयो न काफ़ी भेरा तव्हांखे टीवी ते ॾिठो आहे। सस्पेंस ज़रूरी आहे लाइफ में। त बहरहाल उस्ताद मज़ो आहे कचहरीअ में, मोहबतूं विरायो। बिल्कुलु बिल्कुलु मोहबतूं वंडियो। अॼु माशाल्लाह साईं जन खे त ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं साईं जी काफ़ी जेको आहे सो सुठी शाइरी ऐं मुंहिंजी पंहिंजी कोशिशि बि आहे त साईं जन जो को हिकु अधु गज़ल मां बि माना तव्हां पंहिंजो पाण जे लाइ ॿुधाए छॾियो त तव्हां पंहिंजो परफॉर्म कंदो। ज़रूरु ज़रूरु, मौक़े जो नज़ाकत ज़रूरी आहे न वटि। वाह वाह साईं। शिराज बि आहे न, शिराज अली वस्तड़ो बि सुठो आर्टिस्ट आहे, नौजवान आहे। वाह वाह वाह। इन जो हिकिड़ो कलाम जेको आहे सो तव्हां जे करे माना कटिजी वेंदो, वधीक तव्हांजी वर्ती आहे। नज़र टे करण सो बहरहाल कचहरी जो आगाज़ कयूं था। अली आबिद साहिब ख़ुशि आहियो? अॼु दिलि जो ॾींहुं पिया आहे। बिल्कुलु सर, दिलि जो ॾींहुं दिलि जेकॾहिं चवे थी त दिलि जे हवाले सां का कचहरी कयो, शेर ॿुधायो। असल में इन करे ई तव्हां दिलि जी ॻाल्हि कई, मां शुरू में ई हिकिड़ो गीत जेको आहे दिलि जे हवाले सां कढी रखियो, पर उहो दिलि माना उहो कंहिं ॿिए हवाले सां आहे। हा हा हा। पर मुंहिंजी दिलि जेका आहे उहो मुंहिंजे ॻोठ सां आहे। वाह 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 वाह। उन ॻोठ जे हवाले सां मूं हिकिड़ो वाह वाह। असांजो हिकिड़ो दोस्त आहे उहो चवंदो आहे मुंहिंजी दिलि मुंहिंजी माईअ सां आहे। हा साईं। हाणे उहो थोरो मां तव्हांखे तरण में पढ़ी ॿुधायांसि जेके इजाज़त हुजे। वाह 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 वाह। दिलि वई आ शहर मां भरिजी, वाह वाह। दिलि वई आ शहर मां भरिजी, चैन आ हितड़े न सुकून, हल त पंहिंजे ॻोठे हलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं। बनियूं पंहिंजूं ॿारा जाते, अखड़िन जाहिन आरा जाते, बनियूं पंहिंजूं ॿारा जाते, अखड़िन जाहिन आरा जाते, दोस्त सभु दिलि वारा जाते, दोस्त सभु दिलि वारा जाते, तन सां छो न हली त मिलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं। सुबुह सवेलो पखियुनि जूं लातियूं, ॾुध मखण सां भरियल माटियूं, सुबुह सवेलो पखियुनि जूं लातियूं, ॾुध मखण सां भरियल माटियूं, बनी ॿारनि ते हरे खाटियूं, बनी ॿारनि ते हरे खाटियूं, कहिड़ियूं यादि कजनि ॻाल्हियूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं, हल त पंहिंजे ॻोठे हलूं। वाह सिंह वाह सिंह। अॼु आहे अॻिते जेकॾहिं साईं मां दिलि तव्हांजी चए थी त दिलि जो ॾींहुं आहे, असां माना कंहिंजे दिलि ते माना
कंट्रोल नथा करे सघूं हा न पर उन खां अलावा ॿियो बि घणो कुझु आहे न ॿियो कुझु त तव्हां कचहरी कंदा दिलि ते वरी मूंखे शौकत मुनारी साहिब जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त ख़्यालु बि यादि आयो आहे दिलि चवे थी हाणे दिलि जो मामलो आहे दिलि चवे बणिजे सुबुह सुबुह शाइरी जो मिज़ाज थी वियो आहे शौकत मुनारी साहिब सुठो साफ़ी सिंध टीवी जो पंहिंजो ब्यूरो चीफ आहे सखर जो उहो चवे थो दिलि चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा वाह दिलि चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा चुल्ह में टांडा ॿरियल आहिनि अञा कणिक सां भांडा भरियल आहिनि अञा ओफराटा बि तरियल आहिनि अञा हथ अमड़ जा ठरियल आहिनि अञा दिलि चवे थी ॻोठ ॾे मोटी वाह ऐं चवे थो त साग पासे सां सुकाए थई रखियो अमड़ जी ॻाल्हि आहे वाह वाह साग पासे सां सुकाए थई रखियो गुड़ ज़रो ॿिनि खां बचाए थई रखियो ढिग बुसरिन जो पचाए थई रखियो गेहु सचो हथड़नि सां ठाहे थई रखियो पंहिंजे हथड़नि सां रली ठाही अथई खिरणी ख़ुशि थी खिली ठाही अथई ऐं दाल मुङनि जी दिली ठाही अथई वाह वाह दाल मुङनि जी दिली ठाही अथई छा अङण ते कांव ॿोले कोन थो मूंखे वॾो भाउ ॻोल्हे कोन थो हाणे जंहिंखे कोई रोले कोन थो दिलि चवे थी अॼु ॻाल्हि दिलि जी वञा दिलि चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा आख़िरी बंद में चवे थो शाइरो इहो हलूं जॾहिं त इहो ॿुधायांव थो वाह जो पाणी लथो हूंदो वरी वाह साईं वाह ते तुर बिल्कुलु यादि हूंदो तव्हांखे जाते माना असांजे बेगारी वाह न सो असांजे वरी अबुल वाह आहे वाह जो पाणी लथो हूंदो वरी सभिनी यारनि जो जथो हूंदो वरी मेरी लोई ऐं खथो हूंदो वरी पंहिंजो फेरीअ में मथो हूंदो वरी नौजवानी अहिड़ी आहे न सो ॿेर चोरीअ जा लिकाइण जो मज़ो हथ मिटीअ में विञाइण जो मज़ो वाट वींदड़ खे सताइण जो मज़ो अॼु खणी ॿीहर उसूलनि खे भञा दिलि चवे थी ॻोठ हाणे दिलि जी ॻाल्हि हुई त तव्हां दिलि जो ॻोठ बि ज़िक्र कयो दिलि जी ॻाल्हि बि कई त पोइ इहो शेर तव्हांखे मां डेडिकेट बि कयो साईं ज़बरदस्त हाणे ॿुधायो त छा पियो थिए अॼुकल्ह कहिड़ी मसरूफ़ियत आहे अॼुकल्ह बसि उहो पुराणी शहाफ़त अच्छा हा इहा पुराणी साहब त नई करे ॾींदी नई आहे हाणे थियणी कोन्हे बसि हाणे इहा ख़तमु आहे चए त नओं पाकिस्तान चवनि था नई हाणे नए पाकिस्तान में शहाफ़त ख़तमु आहे अच्छा हा शहाफ़त जो अच्छा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾिठी आहे त जेके बाज़मीर जेके माण्हू हुया जेकी कलम खे कॾहिं बि उन्हनि विकियो कोन सही दर्द जेको हूंदो हुयो उहो दिलि सां पेश कंदा हुया अॻिते बिल्कुलु हाणे त इहो आहे त दर्द वारी कैफ़ियत जेका आहे सा कंहिं मिसकीन मारूअ जी जेका मदद आहे उहा घटि आहे ख़ुशामद चमचागिरी इहा वधी न वई आहे थोरी ॿुधायो साईं खुलियल पाण ॻाल्हायूं छो त ॾिसंदड़नि खे ख़बर आहे बिल्कुलु इहो अॼु इहा का हिन वक़्तु लिखियल ॻाल्हि न आहे इहा खुलियल ॻाल्हि आहे त हिन वक़्तु जेका सहाफ़त हुजे तोड़े को बि शोबो हुजे हर शोबे में हिन वक़्तु इहा शइ जेका उहा आम थी वई आहे त माना आम माण्हूअ जो दर्द उनजा मसइला उन जूं परेशानियूं उहे जेके अॻे माण्हू सहाफ़त वसीले पंहिंजे लिखण वसीले पंहिंजी शाइरी वसीले जेके पेश कंदा हुआ हिन वक़्तु उहा सूरत हाल बिल्कुलु ईअं थो थिए न त साहब इहे ख़बर पए थी त फलाणे पाड़े में कंहिंजो घर सड़ियो आहे ऐं हेॾो वरी कंहिंजी फोन थी अचे चङे माण्हू जी त पहिरियां ओॾे थो वञे पहिरियां घर सड़ियो आहे उन ॾे थो वञो उनजी वावर कर उनजा फुटेजिस ठाहे फोटो ठाहे हालत इहा आहे साईं त माना जेकॾहिं कंहिं बि परेशान हाल माण्हू सां का परेशानी आहे त उन जी परेशानी खे बि आम माना मीडिया ताईं पहुचाइण जे लाइ हू पहिरियों उन खां को सहकार थो वठे हा और सहकार तो वठे पहिरियां उन खां कंहिं बि सूरत में उन खां पोइ उहा सहकार कहिड़ी सूरत में आहे तव्हां पुछा कयूं था ई दोस्त कॉलर पे असां सां गॾु आहे टेलीफोन लाइन ते उन सां कचहरी कयूं अस्सलाम वालेकुम साईं अस्सलाम वालेकुम साईं जागीरानी साहब न जी जी साईं बिल्कुलु जागीरानी पाण पियो ॻाल्हायां साईं कीअं आहियो ठीकु आहे अब्दुल गफ़ार अंसारी थो ॻाल्हायां साईं तव्हां वॾे पगनि जा गुलाम फरीदाबादी साहिब ॻोठ जा हो अच्छा मां तव्हांजो प्रोग्राम रोज़ानो ॾिसंदो आहियां सवेर वाह वाह वॾी महिरबानी साईं सुबुह सुबुह सां ॿुधो था असांखे ॾिसो था बर्दाश्त कंदा कयो साईं मुंहिंजो आहे हिकिड़ो मूंखे हिते तव्हां घुरायो मूंखे असांखे पेंसिल नथी वधे पई हिन जेको इमरान ख़ान वधाई आहे 5 साल थिया आहिनि अच्छा असांखे पेंसिल नथा ॾियनि पिया अच्छा पेंशन नथा ॾियनि पेंसिल 10% जेका आहे उहा वधीक आहे सो पेंशन वारी बुकड़ी गुम त न कई अथव साईं उहा आहे बुकड़ी साईं मिलंदी आहे पर 10% जेको साल ते आहे उहा ॾींदी कोन अथऊं केस विधा आहिनि तव्हां हुनखे न ॾियो बाक़ी असांखे त ॾियो न साईं सही 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 तव्हांजो आवाज़ु हींअर बि टीवी स्क्रीन जी मार्फत पहुची वियो हूंदो आला ऐवाननि ताईं वस वारनि ताईं असां कोशिशि कंदासीं हिन मसइले खे हाईलाइट ज़रूरु कयूं साईं वॾी महिरबानी तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थियो सो तव्हांजो जेकॾहिं मूड आहे ऐं मिज़ाज तव्हांजो इजाज़त ॾिए थो त सुठो कलाम ॿुधो बिल्कुलु हेॾा शेरो शाइरी बि हले ऐं हेॾा सॉन्ग न हुजे त मज़ो रहंदो हेॾी शाइरी बि आहे असांजी वरी ॿाहिरि बि आहे पाण ऐं जेको बुसरिन जी ॻाल्हि कई अथव मखण जी ॻाल्हि कई अथव मज़ो अची वियो वाह साईं वाह
जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾकण जी थदड़ी थदड़ी पहिरे प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾकण जी थदड़ी थदड़ी प्यार वारो पंध प्यारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां जुल्फन खे चेहरे तां हटाए मस्त छॾियो मौसम तो बणाए जुल्फन खे चेहरे तां हटाए मस्त छॾियो मौसम तो बणाए महक पियो साहिल इशारो तूं ऐं मां महक पियो साहिल इशारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां समुंड जूं चोलियूं किनारो तूं ऐं मां वाह सही वाह शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां हाणे भला ब्रेक वठूं तूं ऐं मां बिल्कुलु ज़बरदस्त जी बिल्कुलु ब्रेक वठण बि लाज़मी आहे व्यूअर हिकु ब्रेक वठूं था सो किरन वञो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी हिकु भेरो वरी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में भली कार चऊं था बिल्कुलु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे वेलकम बि चऊं था ऐं उन खां अलावा दुबई मां बि कॉल हिकिड़ी आई हुई ऐं उन्हनि असांजे प्रोग्राम खे रेगुलर ॾिसंदा आहिनि पसंदि कंदा आहिनि शुरू खां बट अनफॉर्चुनेटली असां उन्हनि जी कॉल जेका आहे उहा ब्रेक जे टाइम में हुई असां अटेंड न करे सघियासीं त उन्हनि जा नाला मां खणी छॾींदसि राशिद सोहेल ऐं आसिफ़ असांखे ॾिसनि पिया ऐं असांजे प्रोग्राम खे पसंदि था कनि थैंक यू ऐं हीअं असांजो प्रोग्राम ॾिसंदा राशिद सोहेल ऐं आसिफ़ मुंहिंजी तरफ़ां तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया सो असां वटि जेको मोज़िज़ महिमान आहे हूअं त हुन सां ॻाल्हाइण जा खोड़ हवाला हुया पर हीअ जेका ॻाल्हि आहे हिन वक़्तु तव्हां शेयर करण वारा उहा तमामु घणी ज़बरदस्त आहे त पंहिंजी जेका सिंधी ॿोली आहे उनखे बचाइण जे लाइ या उनखे वधीक विखेरण जे लाइ विरहाइण जे लाइ
या वधीक माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ कुझु दोस्त ॾाढो सुठो कमु कनि पिया। उन्हनि दोस्तनि मंझि अली आबिद सूमरो साहिबु गॾु आहे। सो अली आबिद सूमरे साहिब जो असुलु जेको नालो आहे उहो अली मोहम्मद सूमरो आहे। ऐं जेकी ऑक्सफोर्ड वारनि किताब छपराया आहिनि ॿारनि जे लाइ अल्फ़बे खां वठी करे यको जेकी किताब अचनि पिया, उहे किताब ऑक्सफोर्ड वारनि जा लिखिया असांजे हिन दोस्त अली आबिद सूमरे साहिबनि। सो इहा वॾी ॻाल्हि आहे, पंहिंजी जॻह ते वॾी हिकिड़ी ज़बरदस्त प्राउडली मां हिन वक़्तु तव्हांखे बयानु कयां थो त ऑक्सफोर्ड जा किताब ऐं असांजो दोस्त अली आबिद सूमरो साहिब जेकॾहिं उहे लिखे, पहिरें दर्जे खां वठी खोड़ सारा किताब हुन लिखिया आहिनि। जी साईं, 8 दर्जे ताईं तव्हां किताब लिखिया आहिनि। सिंधी ॿोली ख़ासि तौर ते मिठी ॿोली, पंहिंजी सुहिणी ॿोली, उनखे तव्हां पढ़ो लिखो ऐं रंग भरियो जे तरीक़े सां हिते पेश कयो आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त हींअर जेको आहे हीउ त ॾाढो सुठो कमु आहे, माण्हू नथा कनि, पाण त वटि त सिंधी पढ़ाइनि बि कोन था हाणे, पाण वटि त ख़बर ई न आहे त सीन सिटी ऐं से सवाब में फ़र्क़ु छा आहे। ऐं सर हीउ हिकिड़ो असांखे सुठो मौक़ो इन करे मिलियो त हीउ ऑक्सफोर्ड वारनि हीउ कमु पंहिंजे हथनि सां कयो आहे। उहो ऑक्सफोर्ड वारनि हाणे इहो कयो आहे त जेके बि प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि खे मतिलबु हुननि इहो बाउंड कयो आहे त जीअं हू इंग्लिश जा, उर्दू जा ॿिया किताब जेके उहे पंहिंजे स्कूल में रखनि था, ईअं उहो सिंधी जो किताब जेको आहे उहो पंहिंजे स्कूल में पहिरें दर्जे खां 8 दर्जे ताईं महिनत कई आहे, सभु किताब तव्हांजा आहिनि। बिल्कुलु मां इहा तव्हांजे लाइ बि असांजे लाइ बि ॾाढी माना प्राउडली मूवमेंट आहे, ख़ुशी थिए थी त तव्हां ॾाढो सुठो कमु ज़िंदगी में इहो ई कुझु चङो करे सघियासीं, बाक़ी त कुझु कोन कयो आहे। न साईं, बाक़ाइदा इहो चङो कमु तव्हांजो यादगार कमु आहे। सो हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हां इन वारे सां वरी ॿारनि जे लाइ हिकिड़ो नओं कमु बि ॾियो पिया, इहो तव्हां आफियर मूंखे ॿुधायो पिया, आनियर बि ॿुधायो त सरप्राइज़ कहिड़ो कमु आहे। ऐं शाइर माण्हू ज़ाहिर आहे त का न का क्रिएशन ज़रूरु कंदो। अच्छा, अहिड़े तरीक़े सां ॿारनि खे यादि रहे उहा शइ। बिल्कुलु, मूं अलिफ़ अख खां वठी इहे यके ताईं जेको आहे उहो हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां ॿारनि जे जीअं हिकिड़ो तदरीसी किताब थींदा आहिनि, उन सां गॾो गॾु उन्हनि जा थोरा ॿाहिरियां किताब हूंदा दिलचस्पी वारा, उन दिलचस्पी जे हुनखे नज़र में रखंदे मूं हुन लाइ वरी टेड़ू ठाहिया आहिनि पे अलिफ़ अख खां वठी इहे यके ताईं। टेड़ू सोलो बि आहे, हा सोलो बि आहे। पोइ ॿार जेकॾहिं पढ़ंदो त माना उनखे उहा शइ बिल्कुलु क्लियर बि थी वेंदी ऐं यादि बि थी वेंदी बाबा हीअ अलिफ़। अच्छा, उहो टेड़ू मां तव्हांखे ॿुधायां थो, पर उनखां अॻु में मूं हीअ जेके किताब लिखिया आहिनि इन्हनि में वरी मुंहिंजो जेको हिकिड़ो शुरूआती माना हमदिया जेको नज़्म आहे, मां चवां थो उहो मां तव्हांखे जेको आहे उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां टेड़ू ॿुधायो या जेको बि तव्हांजो सिलसिलो आहे। मुंहिंजा मिठड़ा मौला साईं, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा मिठड़ा मौला साईं करम असां ते करी सदाईं, तूं ई मालिक आं सभिनीअ जो, वाह वाह, तूं ई मालिक आं सभिनीअ जो, जग सॼे खे पियो हलाईं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जीत ॼणनि ऐं इंसाननि खे, जीत ॼणनि ऐं इंसाननि खे हरजा पियो थो रिज़्क़ रसाईं। वाह वाह वाह। हर शइ तुंहिंजे ताबे आहे, हर शइ तुंहिंजे ताबे आहे, राति मां कीअं थो ॾींहुं बणाई। सिज चंड तारा ऐं ही कतियूं, सिज चंड तारा ऐं ही कतियूं, केॾा उभते सांग सजाई। वाह वाह। सिज चंड तारा ऐं ही कतियूं, केॾा उभते सांग सजाई। झुड़फुड़ बादल, झुड़फुड़ बादल झटपट में तूं, झुड़फुड़ बादल झटपट में तूं, आणे थधिड़ा मींहं वसाई। झुड़फुड़ बादल झटपट में तूं, आणे थधिड़ा मींहं वसाई। तुंहिंजी रहमत अणखुट आहे, तुंहिंजी रहमत अणखुट आहे, की न कॾहिं थो उहा घटाई। मुंहिंजा मिठड़ा मौला साईं, ठीकु आहे। अच्छा, हींअर हाणे आहे जेकी टेड़ू जी मां तव्हां सां ॻाल्हि कई ॿारनि जे हवाले सां, कुझु शॉर्ट टेड़ूस ॿुधाइजो। हा, वक़्तु बि महदूद आहे, पाण कुझु कुझु ये यके ताईं पाण ॿुधंदासीं, प्रोग्राम यको ख़तम थी वेंदो। अलिफ़ अख ॿार जे मुंहं ते वेठी अची मखे, बेबदक मूंखे यादि आहिनि समूरा सबक, ॿिए बुक अलाह खां सवाइ कंहिं आॾो न झुक, भे भित सिंध जहिड़ी सुहिणी धरती नाहे किथे, ते तारो केॾो सुहिणो आहे मंशर नज़ारो, थे थेलो ॾिसो बकरीअ सां, थे थेलो ॾिसो बकरीअ सां, वञे पियो छेलो, टे टोपी मींहं में ॿिली वई आहे धोपी, ठे ठूठ, ठे ठूठ इझो आउं लिकां अखियूं तूं बूट, से समर केॾो ख़ुशि आहे अॼु ॾिसो अमर, पे पग होरणिया खणजांइ चांहि वारा मग, जे ॼिभ भॼी पई आहे, जे ॼिभ भॼी पई आहे,
पेन जी निब जे झिरकी केले जे खल तां पिरह पई तिरकी ने जंज मूंखे ॾाढी हाणे लॻी आहे उञ पाणी खड़ी हो साईं सो ही आहे ॾाढो सुठो ठाहियो ये ताईं आहे माना इहो सिलसिलो मुंहिंजे ख़्याल में दिलचस्पी ॿारनि जे लाइ आहे थोरा ॾिनासीं वधीक ॾियूं त अज़हर साहब ई फरमाया त मज़ा ई शायदि नॉलेज बि आहे हिन में पर इन में नंढा नंढा हिकिड़ा अहिड़ा कैप्शन आहिनि जेके असांजे लाइ ज़िंदगी जा सबक़ बि आहिनि बिल्कुलु उहे शयूं मतिलबु ॿारनि जे ॾाढो क्लियर बि थियनि थियूं ऐं ॿारनि खे थोरो यादि बि थींदो त भई ही सबक़ जेको आहे मूं ठीकु आहे हाणे असां वॾनि जे लाइ ॿुधायो मज़ा ई हाणे वॾनि जे लाइ जेको आहे तव्हांखे उहे ॿ टे शयूं ॿुधायां थो शयूं ॿुधायो पोइ जेका असांजी वणे असां आहिनि अक्सर जेको आहे मां घणियूं पैरोडीज़ आहिनि सजण तुंहिंजी सिक में मुंहिंजूं अखियूं पयूं थी अखियूं उथंदियूं सजण तुंहिंजी सिक में मुंहिंजूं अखियूं पियूं उथी हाणे ॾाहो थी ॾेई वञ दर्शन दून जो ॾेई वञ दर्शन दून जो पर मुंहिंजी दिलि महबूब सां जीअं बरनीअ में बिस्कुट आहे मुंहिंजी दिलि महबूब सां जीअं बरनीअ में बिस्कुट लाहे पंहिंजा बूट मिली वञ मसीत में ऐं ॿियो आहे त अचिणो अथई त अचु मूंखे मच्छरनि तपायो घणो लाहे बूट वारो वाह ॿुधायो छा थी वियो अचिणो अथई त अचु मूंखे मच्छरनि तपायो घणो तोड़े ॿारियमि मच त बि खुटी खुटनि की नथा पर अचिणो अथई अचु हिते पैसो वियो खपी बापो बि मूं ते वियो आहे तपी हयाई जा चौंपली सात मूं झपी जल्दी हाणे जानी तूं भितियूं आओ टपी न त वेंदो सां खपी मिठा हिते मोचड़नि में हाणे आहे त वेलण हूअं त रंधिणे जो आहे हिकु औज़ार वेलण हूअं त रंधिणे जो आहे हिकु औज़ार पर अक्सर ज़ालूं हुनखे पंहिंजो कनि हथियार अक्सर ज़ालूं हुनखे पंहिंजो कनि हथियार मुड़सनि जी लहन थियूं उन सां ख़बरचार मुड़सनि जी हू इन सां लहन थियूं ख़बरचार थोरी जे चूचा करे मर्द अगरि हिकु बार अहिड़ी कढिनस मार जो वते ॾसींदो ॾेह खे पर जे भाई जोइ जी लॻे तोखे न लत जे भाई जोइ जी लॻे तोखे न लत निवड़ी न्याज़मंदी वारी हल हलत हुन जे आॾो ॾेखारिज चङी चाल चलत तंहिंखां पोइ हज़रत थींदी हासिल कुर्बान सर्टिफिकेट वरितोसीं हुन लिखियलु आहे चाल चलत चङी अच्छा हीअ आहे त पंहिंजो पैरोडीज़ आहिनि ग़ज़ल जूं इमदाद हुसैनी ग़ज़ल आहे मूं जॾहिं को ॾींहुं जलायो आहे उन ते मां जेकॾहिं थोरो तरण ॿुधायां जी साईं मूं त बसि हिकु पखो हलायो आहे मूं त बसि हिकु पखो हलायो आहे एॾो बिल छो भला ही आयो मूं त बसि हिकु कान मूं वटि फ्रिज ऐं टीवी कान मूं वटि फ्रिज ऐं टीवी ऐं न को ऐं न मोटर कोई लॻायो आहे लोड शेडिंग में रात काटियूं था लोड शेडिंग में रात काटियूं था ॾींहुं पिणई ई गुज़ारियो तव्हांजे शेर सां ई वई हिकिड़ो शेर मां बि एड कंदो हलां पोइ अॻिते ॿुधायो ॾाढो सुठो शेर तव्हां ॿुधायो आहे इहो जेको काफ़ी आहे न तव्हांजे हिसाब सां ॾाढो सुठो शेर तव्हां ॿुधायो आहे पर असां वटि शिराज़ विस्तुड़ो पियो आहे हुनखे ॿुधी सो साईं शिराज़ साहिबु तव्हां सुठो हिकिड़ो कलाम ॿुधूं था उस्ताद ॿुधाईंदो अच्छा ठीकु आहे
अदा मोहरम गादा मोहरम तव्हां असां सां हूंदा आहियो न हीरा मस मज़ा आयो आहे त असां चयोसीं त हिन खां वारो वठिजे ऐं सुठो कलाम ॿुधिजे पर तव्हां हाणे पाण ताईं वॾा पाण आहियो त बसि असां न असल में वो लाइनअप लॻो पियो आहे मूं वटि ऐं इत्तिफ़ाक़न साईं जो ई गज़ल आहे वाह वाह हाणे अच्छा साईं जो गज़ल आहे हा पंहिंजो साईं वरी साईं अली आबिद आहे पंजाबी साहब जो जेको आहे न ही वरी थोरो सीरियस अली गज़ल आबिद साहब आहे हाणे यको कॉमेडियन बि ॿुधाई ॿारनि ते बि हुननि जेके पंहिंजा जोहर ॾेखारिया मां जेको इंटरव्यू कयोमांसि उहा कावड़ झकी थींदसि तव्हांजो कलाम त माना हाणे एॾे बि साईं जो कलाम जो न आहे कलाम साईं जो आहे ॿुधायां मां तूं वाह साईं वाह मुंहिंजी अखियुनि के ख़्वाब पोखिया आहिनि तुंहिंजी यादुनि गुलाब पोखिया आहिनि मुंहिंजी अखियुनि के ख़्वाब पोखिया आहिनि मुंहिंजी अखियुनि के ख़्वाब पोखिया आहिनि तुंहिंजी यादुनि गुलाब पोखिया आहिनि तुंहिंजी यादुनि गुलाब पोखिया आहिनि मुंहिंजी अखियुनि के ख़्वाब पोखिया आहिनि अज़ाब पोखिया केॾा उन में अज़ाब पोखिया तुंहिंजी यादुनि गुलाब पोखिया मुंहिंजी के ख़्वाब पोखिया जान तुझी जुदाई दिल जान तुझी जुदाई दिल ते जान तुझी जुदाई दिल ते जख्म के बे हिसाब क्या जख्म के बे हिसाब क्या तुझी यादुनि गुलाब पोखिया मुंहिंजी अखियुनि के ख़्वाब पोखिया
नज़रनि मिड़ी कया सजदा गुलत भंवरनि मिली कया सजदा गुलत भंवरनि मिड़ी कया सजदा छात मालिय सवाब हो क्या छात मालिय सवाब हो क्या तुझी याद गुलाब हो क्या मुझे अखड़ी कोई ख्वाब हो क्या मुझे अखड़ी के ख्वाब हो क्या वाह साईं रियावत साहब मुंहिंजे अखियुनि खे ख्वाब पोखिया आहिनि गुलाब पोखण जी ॻाल्हि हुई हा 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 तनवीर बाज़ी साहिब चयो त मूं त गुलाब लॻाया आहिनि पोपट पाण ई आया आहिनि तव्हांजी वॾी महिरबानी रियाबी साहिब तव्हां सां गॾु हुयो खोड़ सारो कमु आहे तव्हांजो उन ते पाण अञा डिस्कस न करे सघियासीं ईंदड़ कंहिं प्रोग्राम में वरी खुलियल कचहरी पंहिंजी थींदी लख तोरा तव्हांजा सो हिते नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन जी बिल्कुलु व्यूअर हिकु साई वठणु तमामु ज़रूरी आहे इन खां बाद में वरी असां तव्हांखे मिलराईंदासीं हिकु नए गेस्ट सां गॾु सो तेसिताईं कहिड़ा न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध तव्हांखे बरीकार चऊं था ख़ुशि आमदीद तव्हांजा लख थोरा तव्हां असां सां गॾियल आहियो ऐं गॾियल ई रहिजो पोलियो खां पाक पाण खे पाकिस्तान बणाइणो आहे त पोइ उनजे लाइ तव्हांखे लापरवाहीअ जो मुज़ाहिरो न करिणो पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो पंहिंजो मुस्तक़बिल संवारियो इन हवाले सां PEI केतिरियूं स्टडीज़ कयूं आहिनि सर उहे ॿुधाईंदा हलूं त वालदेन सम्झंदा आहिनि त नवां ॼावल ॿार उहे हाई रिस्क ते हूंदा आहिनि नवां ॼावल ॿार आहिनि त उनखे पोलियो जा फुड़ा जेकॾहिं पीआरियूं त थी सघे थो अॻिते हली करे को प्रॉब्लम थिए कोई साइड इफेक्ट्स थियनि इन ॻाल्हि खे तव्हां बिल्कुलु ई ज़हन मां कढी छॾियो उहे तव्हांजे ॿार खे महफ़ूज़ रखंदा पोलियो जा फुड़ा साइड इफेक्ट्स न आहिनि ऐं घणनि इलाइक़नि में वरी ईअं हूंदो आहे हाई रिस्क जेके इलाइक़ा आहिनि सर छो त ॿारनि जी जेका पैदाइश थींदी आहे घरनि में उनजो को रिकॉर्ड मौजूदु न हूंदो माना किथे बि उनजी एडमिशन वग़ैरह न थींदी आहे या बर्थ सर्टिफिकेट्स बि उनजा न ठहंदा आहिनि त पोइ ख़बर न पवंदी आहे त हिन इलाइक़े में केतिरा ॿार आहिनि सो अहिड़नि इलाइक़नि में जेकॾहिं का पोलियो जी टीम पहुचे थी ॾाढी ॾुखियाई सां पहुचंदी आहे अहिड़नि इलाइक़नि में गर्मी सर्दी में पहुचे थी त उन्हनि सां ताउन बि कयो पोलियो जी टीम सां सहकार बि कयो ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो असां वटि अबा ॾाॾा जेकी वॾड़ा आहिनि न ख़ासि तौर ते उहे वरी ॿारनि खे लिकाईंदा वठंदा आहिनि अबा छॾियो इहे पोलियो जा फुड़ा अलाए हिरालनि अलाए हरामनि सो हलाल फुड़ा आहिनि सो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो दरवाज़े ते टीम अचे थी त जेकी बि ॿार आहिनि यादगिरीअ सां नाला जेकी बि तव्हांजा रखियल आहिनि न उन्हनि सभिनी खे माना सॼो त बाबा अमजद बिन आहे सिराज जो बाबा इहे सभु अचनि बाबा सो उन्हनि सभिनी खे पोलियो जा फुड़ा पीआरियो 5 सालनि जे ॿारनि उन्हनि सभिनी खे पोलियो जा कतरा पीआरियो प्लस में विटामिन ए जा बि तव्हां उन्हनि खे फुड़ा पीआरियो ताकी उहो नंढे हूंदे खां ई स्ट्रॉन्ग रहनि ऐं जीअं हाणे वैक्सीनेशन थिए पई हिकु कोरोना हिकु वबा आई जंहिंजे करे असां सभु कमज़ोर बि थी वियासीं जंहिंजे करे असांखे हर 6 महीननि खां पोइ असांखे वैक्सीनेशन कराइणी पवंदी त शुरू खां ई अगरि असां स्ट्रॉन्ग हूंदासीं शुरू खां ई असांजा ॿार स्ट्रॉन्ग हूंदा त इन्हनि शयुनि जी असांखे ज़रूरत न पवंदी सो इन करे विटामिन ए जा फुड़ा तमामु लाज़मी आहिनि ऐं प्लस में पोलियो जा कतरा असां लाइ इन लाइ ज़रूरी आहिनि छो जो असांजो बॉर्न स्ट्रॉन्ग रहंदो प्लस में ऐं तव्हांजा जेके ॿार आहिनि मुस्तक़बिल आहे असां सभिनी जो असांजे पाकिस्तान जो उहो स्ट्रॉन्ग रहंदो ऐं पंहिंजे पेरनि ते बीहंदो ताकी सुभाणे तव्हांजी ख़िदमत करे सघे वाह वाह जेकॾहिं टीम तव्हांजे दरवाज़े ते न पहुती आहे त तव्हां 1166 ते टेलीफोन कयो उनखे ॿुधायो त टीम हिते न आहे पहुती महिरबानी करे टीम मोकिलियो पाण बि तव्हां बुनियादी सिहत मर्कज़ ते पंहिंजे ॿारनि खे वठी वञी सघो था वैक्सीनेशन करायो पोलियो जा फुड़ा पीआरियो पंहिंजो बल्कि ॿारनि जो फ्यूचर बहितर बणायो इन लम्हे असां सां गॾु जेको मौज़ूद महिमान आहे सुठो तजियानिकार आहे मुआशी सियासी समाजी हर मामले ते बाक़ाइदा सुठी गुफ़्तगू कंदो आहे ऐं जेकी दलील ॾींदो आहे जेकी ॻाल्हियूं कंदो आहे उहे दिलि खे लॻंदियूं आहिनि ॻाल्हियूं अॼु बि असां सां गॾु आहे IT जे हवाले सां बि ख़ासि महारत रखे थो
असां सां सदाईं सुठो सहकार कंदो आहे। जॾहिं बि सॾु ॾींदा आहियूं सिक जो त पोइ पाण पहुची वेंदा आहिनि प्यार मां। सो ताहिर रिज़वी साहब के असीं भली कार चऊं था। ताहिर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे हैं? ठीक हैं आप? अल्लाह का शुक्र, बिल्कुल बहुत शुक्रिया, आप कीमती टाइम निकालते हैं हमारे लिए। बहुत शुक्रिया आपके बुलाने का और नए स्टूडियो में आपको वेलकम कहते हैं। जी बहुत शुक्रिया, बड़ी खुशी है और मैं मुबारकबाद पेश करता हूँ आपको भी, आपके नए सेट में आपको क्या अच्छा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, सारा सेटअप भी बिल्कुल अच्छा है। अच्छा मैंने कहा फ्रॉम एंट्रेंस टू हियर एवरीथिंग इज गुड। अच्छा मैंने सोचा आप शायद आप ये ना कह दें कि सेट नया है तो होस्ट भी नए होने चाहिए। होस्ट तो बहुत पॉपुलर हो गए। ये तो वही हो गया। मैं आज सुबह अपनी वाइफ से पूछ रही थी कौन से चैनल में जा रहे हैं, तो मैंने कहा सेन टीवी। कह ली वो इरशाद जहाँ पर है, तो इरशाद इतने माशाल्लाह पॉपुलर है तो इनको कैसे चेंज किया जा सकता है। माशाल्लाह बहुत अच्छी बात बताई आपने। मैं आज जो है ना सिर्फ आपसे गुफ्तगू करूंगा। नहीं मैंने सच्ची बताई है और अच्छी बताई है। वैसे एक बात है ना, ये वही मिसाल हो गई जैसे इमरान खान साहब ने नया पाकिस्तान बनाया पुराने लोगों को लेके, हमने भी नया स्टूडियो बनाया पुराने लोगों को लेके। नहीं मगर देखो पुराने लोग अच्छे हैं तो फिर रिप्लेस करने की जरूरत नहीं है ना। इमरान खान ने नया पाकिस्तान तो बनाया मगर पुराने लोगों के साथ उन्होंने ट्रेनिंग करके सही नहीं बनाया। वहाँ पर पुराने लोग फिट नहीं थे, यहाँ पर पुराने लोग जब फिट हैं तो फिर तो नया पाकिस्तान और बेहतर होगा ना। लेकिन पुराने लोगों को ना थोड़ी सी मतलब और कहते हैं कि ओल्ड इज गोल्ड, सो जाहिर है कि वो तो उसकी तो चीज अलग ही होगी बिल्कुल। जो तजर्बेकार लोग होंगे तो फिर तो और अच्छा है। अब यहाँ एनवायरनमेंट भी मिलेगी, जब आप जैसे माशाल्लाह यहाँ पर अच्छे एंकर्स हैं और फिर एक माहौल भी अच्छा हो जाएगा तो हमारा चैनल और हमारी प्रोग्राम तो और तरक्की करेंगे माशाल्लाह। हमारे व्यूअरशिप बढ़ेगी, मालिकान अगर देख रहे हैं आपकी बात सुन रहे हैं तो 3-4 साल हमारे पक्के हो गए माशाल्लाह, बहुत शुक्रिया। अच्छा सबसे पहले तो पोलियो पे बात हो जाए क्योंकि लापरवाही का बड़ा मुजाहरा हो रहा है। बच्चों को वैक्सीनेशन या पोलियो के कतरे पिलाना कितना अहम है, लाजिम है? आप भी थोड़ी सी आगाही दे दें। हमने तो बता के भाई हम तो थक गए। मैं आपको बताता हूँ, देखिए पोलियो के कतरे जो है ना सिर्फ बचपन नहीं बल्कि कभी कभी जो बड़ी एज होती है ना उसमें भी बड़ा मसला बन जाते हैं। अच्छा। मैं आपको पता है मैं ट्रैवलिंग करता रहता था कोविड से पहले, तो मुझे एक दफ़ा चाइना से ट्रैवल करना था ताइवान, तो हमारे यहाँ ताइवान की एम्बेसी नहीं है तो हमें जाना पड़ता है या दुबई या थाईलैंड। मैं थाईलैंड गया, सारे मेरे डॉक्यूमेंट कंप्लीट थे, वहाँ से इन्विटेशन आई हुई थी, एवरीथिंग इज ओके। एक जगह फंस गया आगे, कहाँ? पोलियो पे। अच्छा। उन्होंने कहा जी पोलियो का सर्टिफिकेट है। अब यहाँ तो कभी पोलियो का सर्टिफिकेट, इस उम्र में क्या पोलियो का सर्टिफिकेट, अब तो जो सर्टिफिकेट थे वो भी सारे एक्सपायर हो रहे हैं। तो मैंने कहा ये क्या चक्कर है? तो नहीं पोलियो सर्टिफिकेट के बगैर नहीं होगा। हालांकि सब कुछ था, सारे डॉक्यूमेंट थे मेरे पास, स्टेटमेंट, जिस फर्म ने मुझे बुलाना था वो सब कुछ। उन्होंने कहा नहीं हो सकता इसके बगैर। तो मुझे थाईलैंड में फिर उसने, मैंने कहा जी अब क्या करूं? उसने कहा जी आप ये जाएं, हॉस्पिटल का नाम लिख के दिया, वहां आप जाएं, वहां पोलियो के खतरे आपको पिलाए जाएंगे। पिलाने के बाद आप सर्टिफिकेट लेंगे, सर्टिफिकेट लेके आप सुबह एम्बेसी आए तो आपका वीजा जो है ना प्रोसेस होगा। तो पोलियो के जो मतलब इम्पोर्टेंस है वो खाली बचपन में नहीं है, वो अभी भी दुनिया के कितने मुल्क हैं कि वो बहुत कॉन्शियस है और वो अगर पोलियो सर्टिफिकेट नहीं हो तो आपको वो नहीं देते, वीजा नहीं देते। सो इसलिए बहुत जरूरी है कि पोलियो के खतरे पिलाए जाए बच्चों को। ये हमारी सेफ्टी भी है बल्कि नस्लों की सेफ्टी है। वो बच्चा जब बड़ा हो जाएगा, बड़े होने का फिर मसला होगा पोलियो का, तो सर्टिफिकेट होगा। और अब तो देखें, अब तो जमाना वो है ना, सारी चीजें कंप्यूटराइज है। वो 1 मिनट में कंप्यूटर में बैठ के देख लेंगे कि इस बच्चे को इस सन में वैक्सीन लगी थी कि नहीं लगी थी। अभी जब वैक्सीन जितनी भी अभी हमारी जो कोरोना की वैक्सीन है उस पर डेटा बाकायदा चल रहा है कि पाकिस्तान ने कितनी वैक्सीन इंपोर्ट की और कितने लोगों को चली लगी, क्योंकि हर चीज कंप्यूटराइज है, डेटा पूरा रिकॉर्ड है। जिस कंपनी ने वैक्सीन बनाई उसके पास रिकॉर्ड है कि उसने 1 लाख बनाई, फिर उसने जिन जिन लोगों को दी वो उसके पर रिकॉर्ड है कि मैंने इन मुल्कों को दी। तो अब ये डेटा आप ये ना समझे कि मैं, बहुत से लोग बेवकूफियां कर रहे हैं, यहाँ सर्टिफिकेट बनवा लेते कहते हमने तो वैक्सीन सर्टिफिकेट बना लिया। नहीं जनाब, ऐसे सर्टिफिकेट से कुछ नहीं होगा। जब डेटा कंपाइल होगा तो उसके अंदर जब पता चलेगा पाकिस्तान को 1 लाख वैक्सीन मिली है और 1,10,000 सर्टिफिकेट इशू है तो कैसे आपका सर्टिफिकेट वैलिड रहेगा? तो जो लोग प्रॉपर लगवाएंगे, प्रॉपर सर्टिफिकेशन कराएंगे, उन्हीं का वैलिड होगा। और ऐसे मैंने 1-2 लोग देखे उनका नहीं हो रहा, वो उन्होंने सर्टिफिकेट ले लिया, वो किसी काम का नहीं है। सो पोलियो की बहुत इंपॉर्टेंस है। और क्या हुआ है हमारे, ये देखिए प्रॉक्सी वॉर का जमाना है। इसमें क्या हो रहा है इस वक्त, ये वॉर चल रही है सोशल मीडिया की वॉर, प्रॉक्सी वॉर। हमारे क्या एक जमाने में कॉन्सेप्ट दे दिया गया था पोलियो के बारे में कि जी पोलियो के जो खतरे होंगे तो उससे जो है वो बच्चे नहीं पैदा होंगे, पोलियो के खतरे से ये हो जाएगा। वो एक कैंपेन चलाई गई थी, आपको पता है एक जमाने में। उसकी वजह से कुछ लोग रिलेक्टेंट हो गए थे और कुछ माँ बाप ने, जो जाहिर है इतने पढ़े लिखे नहीं है, उन्होंने इस चीज को फिर आगे बढ़ाया। ये तो पाकिस्तान के साथ दुश्मनी भी हो रही है। हम वैक्सीन में, हमें रहना तो दुनिया के साथ है ना। अगर हम दुनिया के साथ रहेंगे और हम दुनिया के उसूलों पे और उनकी बताए हुई चीज़ों पे, वो चीज़ें जो हमें कंपाइल करती हैं वो नहीं करेंगे
تو ہم کیا ہوں گے, ہم آئسولیٹ ہو جائیں گے. ہمیں جو ہے وہ لوگ ہمیں ہمارے ملک کو بلانا, ابھی دیکھیں آپ کو ریڈ لسٹ میں ڈال دیا تھا یو کے نے, اور کتنے عرصے تک ہم ریڈ لسٹ میں رہے. وہ تو ابھی جا کے گورنمنٹ نے کچھ اوپر جا کے لیول پہ تھوڑا سا بھاگ دوڑ کی کہ جناب ہم اتنی محنت کر رہے ہیں, ہم اتنی ویکسینیشن کر رہے ہیں, ہمارے یہاں روزانہ ہم نے ویکسینیشن سینٹر بنا, اپنی پرفارمنس دکھائی, تو انہوں نے ہمیں ریڈ لسٹ سے ہٹایا. سو یہ بہت امپورٹنٹ ہے اور بڑا اچھا ہے, اور خاص طور پہ ابھی بھی بہت اویئرنیس کی ضرورت ہے. کسی طرح ماں باپ کو پتہ چلے کہ جناب یہ بچے کے لیے امپورٹنٹ ہے. وہ ابھی تک یہ نہیں سمجھتے کہ یہ بچے کے لیے امپورٹنٹ ہے. مسئلہ یہ ہے. اس کے ساتھ ساتھ آپ نے وٹامن اے کا کہا, اس کے ساتھ ساتھ ماں کا دودھ, یہ بہت ساری چیزیں جس میں ہمارے یہاں لوگ اویئر نہیں ہیں, اور اس کی وجہ سے وہ پوری نسلوں تک جاتا ہے. عمریں کم, دنیا میں دیکھیں 80 سال 90 سال 100 سال, ہمارے کیا ایوریج چل رہی ہے 60 سال 70 سال کی ہے. وجہ یہ کہ ظاہر ہے اس وقت بچپن میں جو چیزیں نہیں ملی تو وہ صحیح ایج پہ فرق پڑا. صحیح. بچوں کو پولیو کے قطرے ضرور پلائیں, یہ پھر سے کہیں گے. اچھا یہ بتائیں, بڑے ہو کے بھی پیا ہے. اچھا طاہر صاحب, پاکستان کی بات ہو جائے, پاکستان اپنے پاؤں پہ کھڑا ہے یا اس کو بھی قطرے شطرے پلانے چاہیے؟ دیکھیں پاکستان کے بارے میں یہ کہوں گا, مجھے بڑی محبت ہے پاکستان سے. میرا ملک انشاءاللہ قائم و دائم رہے گا. ایسے لوگ ہیں ابھی اس دھرتی پہ کہ جن کی وجہ سے اس ملک کے وجود کو کوئی بری آنکھ سے دیکھ نہیں سکتا. لیکن اگر آ جائیں اعمال پہ, تو اعمال ہمارے ایسے قطعی نہیں ہیں کہ جس سے ہم یہ کہہ سکیں کہ پولیو کے خطرے پلائے بغیر پاکستان جو ہے نا وہ محفوظ رہے گا. اعمال ہمارے, ہمیں ایز اے نیشن اپنی جو نیشن بلڈنگ کرنی ہے نا, وہ دن بدن نا بہت مطلب ورسٹ ہو رہی ہے. بڑے افسوس کے ساتھ کہنا پڑتا ہے. ابھی آپ نے سنا ہوگا ایک ویڈیو اسکینڈل, کبھی کسی کا ویڈیو اسکینڈل آ رہا ہوتا ہے, کبھی مافیا کا اسکینڈل آ رہا ہوتا ہے, کبھی کچھ آ رہا ہوتا ہے. ہم نا ایک بہت ہی پست معاشرے کی طرف جا رہے ہیں, بہت ہی لو لیول پہ چلے جا رہے ہیں. ہم دنیا میں معاشرے جو ہے نا وہ ڈے بائی ڈے ترقی کرتے ہیں, ان کی سوچ میں, ان کی افکار میں, ان کی تعلیم میں, ان کی صحت میں تبدیلیاں آتی ہیں. ہم ویڈیوز دیکھ کے ہنستے رہتے ہیں. ہمارے یہاں جو ہے نا وہ تبدیلی آ رہی ہے, مگر وہ نیگیٹو, یعنی وہ مائنس کی طرف جا رہے ہیں. دنیا پلس کی طرف جا رہی ہے, ہم مائنس کی طرف جا رہے ہیں. تو اس لیے میں یہ کہوں گا کہ میں یہ نہیں کہہ سکتا کہ میں شتر مرغ کی طرح ریت میں سر دینے سے کوئی طوفان نہیں رکتا. میں یہ کہتا ہوں کہ نہیں, بالکل کوئی مسئلہ نہیں ہے پاکستان کو چاروں طرف سے تھریٹ ہے, انٹرنل تھریٹ بھی ہے اور باہر سے بھی ہے. ہم بہت زیادہ اس وقت نا, خاص طور پہ افغانستان کے بعد تو بہت زیادہ ہمیں ٹینشن ہو گئی ہے. ہم چاروں طرف سے نا وہ دوست ملک جو ہمارے بالکل ایسے دوست ملک تھے, ان کی طرف سے بھی پرابلمز آ رہی ہیں, اور وہ ان کی طرف سے نہیں آ رہی. جب ان سے پوچھتے ہیں ہم تو وہ کہتے ہیں ہماری طرف سے نہیں ہے جناب. تو پراکسی اس وقت اتنی خطرناک قسم کی آگے چلی گئی ہے کہ اگر ہم لوگ آنکھ نہیں کھولیں گے تو ہماری اکانومی روزانہ خطرے میں, ہمارا ملک خطرے میں, ہماری صحت خطرے میں ایز اے نیشن. دیکھیں یاد رکھیں, میں گورنمنٹ کا بہت بڑا تنقید نگار ہوں. مجھے تو لوگ یہ کہتے ہیں کہ تم ابھی تک چینل پہ بیٹھے کیسے ہو, مطلب ایک آدھ دفعہ سیر کرنے کیوں نہیں گئے. تو میں نے کہا یار اللہ مالک ہے, جب ہوگا تو وقت تو پھر سیر کرنے چلے جائیں گے. میں جب چینل پہ آتا ہوں میں سوچ کے آتا ہوں کہ مجھے سچ بولنا ہے. میں کسی کا نہیں ہوتا اس وقت, میں اس وقت سچ کی ذہن میں لگا کے آتا ہوں کہ مجھے سچ بولنا ہے. جو بھی سچ ہوگا میں بولوں گا, چاہے اس کے نتائج جو بھی ہوں. تو سچ یہ ہے کہ ہمیں نیشن بلڈنگ کرنی ہے. ہم خالی گورنمنٹ پہ بھی نہیں لے کے بیٹھ سکتے کہ جی گورنمنٹ ہی ہمیں اچھا کرے. میں نے پان تھوکنا تو میں سوچ لوں کہ کون پولیس والا مجھے آگے پکڑے گا. میں پولیس والے پکڑنے سے پہلے میں کم سے کم نہ کروں یہ کام. ابھی میں دیکھ رہا تھا صبح گرین بس ایک چلی ہے سوراخ گوٹ سے ٹاور تک. اب اس میں یہ تھا کہ جی وہ اس میں کوئی پان تمباکو اور یہ چیزیں جو ہیں وہ گٹکا الاؤ نہیں ہوگا. اس پہ بات اللہ کرے اس پہ عمل درآمد ہو. اس پہ بات کرتے ہیں, کالر ہمارے ساتھ ہے. السلام علیکم. وعلیکم السلام. کو چار جان ہے؟ ہاں بالکل ٹھیک ٹھاک. تاں بتاؤ خوش آئے ہو؟ ہاں میں خوش آیا ہے. میں تم جمع تھی گل آیا ہے. ماشاءاللہ مڑے ٹھیک آئے ہو, خیریت سان مزے میں؟ ہاں خیر لگو پراتوں میں خوش ہاں. بالکل زبردست مزے میں. پروگرام ॾिसंदा आहियो मां असांजो? ہاں مہینو بچی ہوا تو پروگرام روز ॾिसंदी आया है. अच्छा माशाल्लाह माशाल्लाह. सुठो आहे प्रोग्राम या बंदि कयूंसि भला? न प्रोग्राम बंदि करण जो आहे कोन न, जो हर कोई चइजे त बंदि कजे. अच्छा छा सुठो लॻंदो आहे मूंखे प्रोग्राम में? मां प्रोग्राम में काल पहिरियों दफ़ो कई आहे तॾहिं ॾिसमि कि धड़क ई नथी थिए. धड़क नथी थिए? आया मां गानो ॿुधाईंदोमांव. हा ॿुधायो ॿुधायो, बाक़ाइदा ज़बरदस्त तरीक़े सां. हिकिड़े गानो ॿुधायो शाम जो दिलकश कच्छ भाई जो गानो आहे, मां बि उहो ॿुधाईंदीमांसि. तव्हां बि उहो ई ॿुधाईंदव? वाह वाह कयो. शाम जो दिलकश नज़ारो तो ऐ मां, चंड जो चोलियो किनारो तू पई मां. वाह वाह वाह. शाम जो दिलकश नज़ारो तो ऐ मां, वाह वाह वाह.
समुंड जो चोलियो किनारो तू ओए मां वाह वाह ओ समुंड जो चोलियो किनारो तू ओए मां अब वाह। कीअं लॻो अमा आवाज़ तव्हांजो ॾाढो सुठो आहे पोइ हाणे दिलि चवे थी त गॾिजी हिकिड़ो कलाम ॻायूं कॾहिं रिकॉर्ड कयूं हा जल्दी ते ईंदमि मां तव्हांजे प्रोग्राम अचणु ॿुधायां थी न मूंखे त शौक़ु आहे अचण जे प्रोग्राम में अच्छा अच्छा आयो आयो किथां जा किथे रहो था मां कराची में रहां थी बस पोइ कराची में वेझ आयो हा गुलशन अदीब में रहां थी बस गुलशन अदी तव्हां सिधी अॼुकल्ह ग्रीन लाइन बि अॼुकल्ह शुरू थी वई आहे सो हाणे हिते महिरान टाउन हलिया अचो हिते कलाम तव्हांजा रूबरू ॿुधंदासीं असां वॾी महिरबानी आहे लख ज़रूरु तरह ज़रूरु बाबा जो सुरो कीअं लॻई सुठो आहे वाह वाह ॾाढो सुठो तव्हांखे पहिरियां ॻाइणु खपे हाणे तव्हां इलाही अरसो माना लेट थी विया आहियो वॾी महिरबानी सो अदा शीराज हाणे अमड़ बि कलाम ॿुधायो हाणे तव्हांजी वारी आहे सो वाह वाह कजो दिल दुखा है तुम याद आए अनजाने लोग हैं अपने कहाँ ढूंढ पाए जागे हैं सोए नहीं ऐसी है मेरी ये बेचैनी दिन भी वही रातें वही सांसों में सांसें हैं नहीं शीराज साईं ॾाढो सुठो इहो होरियां होरियां ॻाए वरी अचानक जो मथे आलाप कयो न जेका रड़ ॾेई करे असांजो कैमरामैन किरी पियो सो ईअं न कयो वेली सो बहरहाल ॾाढो सुठो ॻायो तव्हां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फोड़ा ज़रूरु पीआरियो पंहिंजो मुस्तक़बिल संवारियो बचायो पंहिंजो मुस्तक़बिल जी बिल्कुलु ऐं साई वठण बि लाज़मी आहे सो बि खेॾा न वञो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी
वेलकम बैक व्यूअर्स, वापसि अची वियासीं। ऐं उन खां अलावा जीअं त असां बार बार इरशाद बि तव्हांखे ॿुधाईंदो रहे, मां बि तव्हांखे ॿुधाईंदी रहिया, हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे ॿुधाईंदसि त पोलियो जा कतरा पंहिंजे ॿारनि खे लाज़मी पीआरियो। ऐं अगरि पोलियो जी टीम तव्हांजे दरवाज़े ते अचे थी त उन्हनि जो थोरो साथ ॾियो, छो जो उहे बि पंहिंजो घर छॾे तव्हांजी हिफ़ाज़त करण लाइ, तव्हांजे ॿारनि जी हिफ़ाज़त करण लाइ, उन्हनि जी सिहत लाइ तव्हां ॾे अचनि था पिया, त उन्हनि जो बि ख़्यालु रखो ऐं प्लस में पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल बि सेव कयो। ऐं उन खां अलावा तव्हांखे ख़बर आहे त विटामिन ए जा बि तव्हां उन्हनि खे कतरा पीआरियो। ऐं जीअं त इरशाद इन्हनि जी ॻाल्हि हले थी कतरनि जी वैक्सीनेशन जी, त जीअं कोरोना स्टार्ट थियो त इलाही माण्हुनि जेको आहे न बैक फुट कयो त असां वैक्सीनेशन न लॻाईंदासीं, असां इहा शइ न कंदासीं। वैक्सीनेशन इहा हाणे बि जेको आहे अगरि लॻे थी पई त असांजे इम्यूनिटी सिस्टम जे लाइ थी लॻे पई। ऐं विटामिन ए जा बि कतरा अगरि ॿारनि जे लाइ आहिनि त उन्हनि जी सिहत जे लाइ आहिनि, ताकी काई बि अहिड़ी बीमारी अहिड़ी वबा अचे थी पई काई बि त असांजे मथां एतिरो जल्दी इफेक्ट न करे, असांजे मथां हावी न थी वञे। सही तव्हां एॾो सुठे नमूने सम्झायो, हाणे लॻे थो अमल कंदा माण्हू इंशाल्लाह। बहरहाल ताहिर भाई असां सां गॾु आहे। ताहिर भाई, अफगानिस्तान की सूरत हाल किस तरह देख रहे हैं? अफगानिस्तान की जानिब बल्कि हमारी जो हुकूमती कोशिशें वो भी अच्छी हैं, इमदादी ट्रकें भी भेजी गई, लेकिन अफगान तालिबान कमांडर का कहना है कि भाई पाकिस्तान हमारे मामला में दखल अंदाजी ना करे, बता रहे हैं। बेसिकली देखिए, अफगानिस्तान हमारा एक बड़ा अफगानिस्तान का असर पड़ेगा पाकिस्तान पे? बिल्कुल पड़ेगा, बिल्कुल पड़ेगा। बड़ा इंपॉर्टेंट हमारा ये पड़ोसी है अफगानिस्तान, और खत्ते में पोलियो भी दोनों ममालिक में है। जी बिल्कुल, और खत्ते में जो सूरत हाल इस वक्त डे बाई डे चेंज हो रही है, उसके डायरेक्ट असरात हमारे पर पड़ेंगे। और इस वक्त ऐसी एक पोजीशन आ गई है कि जो हमारा बिल्कुल करीबी भाई था ना, वो भी हमारा उस तरह से भाई नहीं रह गया है। मतलब उन सरहदों से जिससे, मतलब वो जो हमारी सरहदें थी जिन पर हम आराम से हमारी आर्मी सोती थी कि यार इस एंड से तो हमें कोई प्रॉब्लम ही नहीं है, हमें इस एंड से प्रॉब्लम है। एक हमारा ज़ाहिर इंडिया था मेन, कि जहाँ से हमें खतरा होता तो हम ज़्यादातर फोकस उधर रखते थे। अब क्या हो रहा है, अब इतनी ज़्यादा चेंजेस आ रही हैं ना कि चाइना और अमेरिका की सूरत हाल के बाद इतनी ज़्यादा चेंजेस आ रही हैं कि पता नहीं चल रहा कि हमारा ये वाला एंड हम संभालें कि ये वाला एंड हम संभालें। अफगानिस्तान में सिचुएशन बेहतर हुई है, और अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल इसमें कोई शक नहीं है कि हमारी आर्मी की जो पॉलिसीज़ हैं और जो हमारी आर्मी ने मेहनत की है इस सिलसिले में, वो उसको तो कोई मतलब कहीं उसे डिनाई कर ही नहीं सकता, दुनिया उसको मान रही है। लेकिन जो सिचुएशन चेंज हो रही है वो इस तेज़ी से चेंज हो रही है कि अब हमें एज ए नेशन भी इसकी तरफ देखना पड़ेगा। पहले क्या होता था, पहले होता था सरहद की हिफाजत क्या होता, आर्मी ने करनी है, हमने तो अपने घर में कमाना है। अब ऐसा नहीं है, अब हमें भी सरहदों की हिफाजत के लिए हमें भी सोचना पड़ेगा। मसलन चले जी, सरहद पे तो वो गन से भी लड़ लेंगे, तोप से भी लड़ लेंगे, अपने टैंक भी ले जाएंगे, हमारे पास एटम बम भी मौजूद है। लेकिन जो अंदर हमारे एक सोशल मीडिया पे वॉर चल रही है, जो हमारी एक डिस इन्फॉर्मेशन चल रही है, जो हमारे इंटरनल थ्रेट्स है, वो बड़े इंपॉर्टेंट है। उससे फौज तो नहीं लड़ सकती है, उससे तो हमने लड़ना है अपने। लेट्स सपोज एक मैं आपको मिसाल दूंगा, एक बच्चे की एक तस्वीर आई, मैं अमूमन ऐसे फॉरवर्ड करता नहीं हूँ, मेरी आदत ही नहीं है, मैं मैसेज भी बड़ा तस्दीक और तहकीक के बगैर नहीं करना। हाँ, मैंने ना वो ऐसी फॉरवर्ड कर दी। फॉरवर्ड करने के बाद फिर मुझे ख्याल आया, उसमें एक टेलीफोन नंबर भी था। मैंने कहा यार ये मैंने गलत किया है, मुझे पहले पता करना चाहिए था कि ये वाकई कोई बच्चा गुम हुआ है या किसी ने ऐसे किसी बच्चे की तस्वीर भेज दी है। होता है ना, आपस में भी तो दुश्मनियां होती हैं और इस तरह लोग मजाक में भी करते हैं। तो उस दिन मुझे एहसास हुआ कि नहीं, हमें फॉरवर्ड करने से पहले अगर हम थोड़ी सी तहकीक कर लें तो उससे क्या होगा, एक डिस इन्फॉर्मेशन। आजकल ये भी जंग चल रही है, एक खास अकाउंट्स है जिनसे चीजें जनरेट की जाती हैं, फिर वो अंदर आती हैं, फिर वो पेनिट्रेट करती हैं, फिर मजहबी मामला वो खामखा में उकसाए जा रहे हैं बिला वजह के। देखिए, लकुम दीनकुम वलिय दीन, आप अपने दीन पे रहो, मैं अपने दीन पे रहूंगा। ये तो बहुत हम बचपन से ये सुनते आए, इस्लामियत में पढ़ते हैं, मगर अब इस तरह की भी चीजें जो डाली जा रही हैं कि जिससे हमारी बस किसी तरह ना एज ए नेशन हम लड़े। मतलब मैं बिरादरी का नाम नहीं लूंगा, बिरादरियां आपस में लड़ रही हैं, वो फलानी बिरादरी का फलानी बिरादरी से झगड़ा हो गया, उसका आपस में वो ये चीजें पैदा की जा रही हैं। ये उस वार का हिस्सा है। अफगानिस्तान में जो इस वक्त सिचुएशन चल रही है उसका हिस्सा है ये। वहां पर अब चाहे जाहिर है तालिबान, बहुत से लोग ये कहते हैं, मेरा डिफरेंस ऑफ ओपिनियन है इसमें, बहुत से लोग कहते हैं कि अफगानिस्तान में अमेरिका जंग हार के गया है। मेरा ओपिनियन इसमें थोड़ा सा डिफरेंस है। वो डिफरेंस ये है कि मैं कहता हूँ वो शायद पता नहीं हार के गया नहीं गया है, लेकिन वो बहुत ही चालाक मुल्क है। उनकी पॉलिसीज 50 साल पुरानी होती है, आगे वो सोच रहे होते हैं, वो क्यों छोड़ के गया है। हमें इस पे गौर करने की जरूरत है, बनिस्बत इसमें कि हम खुश हों कि जी वो तो हार के निकल गया है, वो हार के निकला हो, वो जीत के निकला हो, दिस इज नॉट आवर मैटर। हमारा मैटर ये कि हम गौर करें
کہ وہ نکلا ہے، مسئلہ کیا ہے، نکلا ہے اور وجہ کیا ہے؟ ایزیلی وہ چلا گیا ہے، وہ ایسے ہی چھوڑ کے چلا گیا، تو اس کے عزائم کیا ہیں، وہ کیا سوچ رہا ہے. میں کسی ملک کی برائی نہیں کرنا چاہتا، سب ملک اچھے ہیں اور سب سے ہمیں ریلیشن رکھنی ہے. ہمارے لیے چائنا ہمارا بھائی ہے، اور میں تو بہت ہی مطلب ظاہر ہے میں چائنا کا جاتا آتا رہتا ہوں، تو میں نے ایک چیز دیکھی کہ چائنا میں واحد ملک ہے جہاں پر آپ کہو نا کہ فرام پاکستان، وہ پاکستان کو پاکستان کہتے ہیں، تو چائنیز میں وہ کہتے ہیں چن علی، کہاں کے ہو؟ تو جب میں کہتا تھا کہ وہ پاکستان جن، میں پاکستانی ہوں، ہاؤدا پھنگی ہو، شنگلی بھائی ہو، دوست ہو، وہ ایک دم مطلب ان کا ریئیکشن ہی کچھ اور ہوتا ہے. تو ظاہر ہے آف کورس وہ ہمارے ایک بہت اچھے دوست ہیں اور ہمارا برادر ملک ہے، اور ہر وقت میں اس نے ہمارا ساتھ دیا ہے. اس کے ساتھ ساتھ پھر اب اس کے ساتھ امریکہ کا ہو گیا ہے. اب امریکہ ایک بڑی طاقت ہے، ہم بیچ میں اس وقت ہمیں چاہیے، ہمیں ایک متوازن پالیسی چاہیے. میں یہ نہیں کہہ رہا کہ ہم چائنا سے، ہمارا چائنا سے جو ریلیشن ہے بالکل اس کے اوپر ہمیں بہت اچھے طریقے سے فوکس کرنا چاہیے کہ کوئی غلط فہمی نہ پیدا کر دے، لیکن اس کے ساتھ ساتھ ہمیں اور دوسری طرف بھی توجہ رکھنی چاہیے. ہمیں یو ایس پہ بھی توجہ رکھنی چاہیے، ہمیں دوسرے ملکوں کو بھی دیکھنا چاہیے. مطلب یورپ میں آپس میں ہی مسئلے چل رہے ہیں، ایک ہی گروپ میں 2 ملک ہیں، وہ 2 ملک آپس میں لڑ رہے ہیں. مطلب پوری دنیا، خاص طور پہ کورونا کے بعد پوری دنیا بہت زیادہ شیک ہو گئی ہے. دیکھیں پہلے کیا ہوتا تھا، پہلے لوگ سکون سے بیٹھے ہوتے تھے، اپنی اپنی جگہ منڈ کے کما رہے تھے اور مطلب انجوائے کر رہے تھے. اب ان کے کلب بند ہو گئے ہیں، ان کی ایکٹیویٹیز بند ہو گئی، میری ایکٹیویٹیز، جس کا اثر یہ پڑا ہے کہ معاشرہ اس وقت ایک فرسٹریشن کا شکار ہے. ہر آدمی یہ مت سمجھے کہ جس کے پاس پیسہ ہے تو وہ تو بہت سے لوگ یہ کہتے ہیں پیسہ ہے یار ان کو کیا فکر ہے. جس کے پاس یہ جو دور آیا ہے، یہ دور وہ دور آیا ہے کہ جس میں پیسہ ہے جس کے پاس، وہ بھی اتنا ہی پریشان ہے جتنا نہیں پیسے والا. تو سب سے بڑی جو اس وقت ہے نا وہ یہ ہے کہ ہم اندرونی جو ہمارے معاملات ہیں نا افغانستان میں خاص طور پہ، ہم اندر کسی بھی الٹی سیدھی چیزوں سے جو واٹس ایپ پہ میسج آتے ہیں نا، ہم اس سے نہیں مطلب ایسے کریں کہ ہم اپنے بھائی کو برا بھلا کہنا شروع کر دیں. اور یہ جو چکر چل رہے ہیں کہ جی تنقید، بس ایک دوسرے کے پیچھے پڑے رہنا، یہ جو ہے نا یہ مسئلے کا حل نہیں ہے. ہمیں بہت اس وقت آنکھیں کھول کے بیٹھنا پڑے گا، تب ہم دنیا میں کہیں جا کے اپنے آپ کو منوا سکیں گے. صحیح. طاہر بھائی، خان صاحب کے دورہ کراچی پہ تھوڑی سی بات ہو جائے. کراچی آتے ہیں، اچھے اچھے بیانات دے کے جاتے ہیں، بیانات سے لگتا ہے کہ کراچی بھائی ترقی کر جائے گا. میرے خیال سے یہ ترقی ہوگی یا بیانات بھی، یا ترقی بس ہو گئی بس؟ اگر آپ کل کے دورے کی بات کریں تو میری تو سمجھ میں نہیں آ رہا وہ آئے کیوں تھے، کیونکہ میں نے ابھی دیکھا سیاسی میں نے دیکھا یہ ہے کہ وہ سرکولر ریلوے کا افتتاح، تو میں نے سنا یہ کہ سرکولر ریلوے کا افتتاح پہلے ہو چکا ہے، اب اس پر دوبارہ وہ تختی کاٹنے ہیں، وہ مطلب وہ کاٹنے ہیں ربن. اصل مسئلہ پتہ ہے کیا ہے؟ مسئلہ یہ کہ نہ وفاقی گورنمنٹ نہ سندھ گورنمنٹ، کراچی کسی کا مسئلہ نہیں ہے. کراچی وہ ہے جو آپ نے دیکھا نا، مطلب ایک بالکل لاوارث قسم کی چیز جو ہوتا ہے وہ ہے، اس سے کسی کو بھی دلچسپی نہیں ہے دنیا میں. وہ ابھی بات ہو رہی تھی کسی پروگرام میں، مجھے یاد نہیں پڑتا کون سا پروگرام تھا، کرنٹ افیئر کا تھا، اس میں انہوں نے کہا جی دیکھیں گرین لائن شروع ہونے والی ہے. اب تو بس وفاقی گورنمنٹ کو پی ٹی آئی کے آئے ہوئے تھے، انہوں نے کہا وفاقی گورنمنٹ نے یہ منصوبہ شروع کیا، بس اگلے مہینے آپ گرین لائن کی بسیں شروع ہو جائیں گی. میں نے ان سے کہا، میں نے بھائی پہلے تو یہ بتاؤ یہ شروع کس کے دور میں ہوئی تھی؟ شروع ہوئی تھی پی ایم ایل این کے دور میں، اور پی ایم ایل این نے بھی اس میں ڈنڈی ماری تھی. ڈنڈی کیا ماری تھی؟ دیکھیں میں بڑی مطلب آپ کو گہرائی سے بات بتاؤں گا. دنیا میں یہ ہوتا ہے کہ پورٹ کو ایئرپورٹ سے اور ایئرپورٹ کا ہائی وے سے کنیکٹ کرتے ہیں. یہ پورٹ ہے، یہ ایئرپورٹ ہے، یہ ہائی وے. پہلے جو کنیکٹیویٹی لگائی جاتی ہے نا وہ لگائی جاتی ہے اس طرح. ہمارے جو پی ایم ایل این کی جو گورنمنٹ تھی اس کو کوئی کراچی سے دلچسپی نہیں تھی. مسئلہ کیا تھا؟ مسئلہ یہ تھا ان کو یہ بتانا تھا کہ دیکھو ہم نے اگر لاہور میں اورنج ٹرین یا لاہور کو بہت اچھا کیا تو ہم نے ایک منصوبہ کراچی میں بھی شروع کر دیا. اس کی بالکل اسی طرح ہوا کہ میں نے اپنے بچے کو تو 5 جوڑے دلا دیے. اب سوچا کہ یار میرے گھر میں ایک وہ ملازم جو ہے نا وہ بھی کام کرتا ہے, تو ایک جوڑا نا کچھ چھوٹا سا ہلکے کپڑے کا اس کو بھی بلا کے دے دیا کہ یار اب جو لوگ کہیں گے یار دیکھو اپنے بچے کو تو 5 جوڑے بنا دیے اور یہ جو گھر میں کام کرتا ہے اس کا ایک بھی بیچارے کے بچے کا جوڑا نہیں بنا. پی ایم ایل این نے ہلکا کپڑا دے دیا. پی ایم ایل این نے نا وہ بدنیتی پہ, میں اسے بدنیتی یوں کہوں گا کہ میں آپ کو بتا رہا ہوں ٹیکنیکلی سرجانی ٹاؤن سے لے کر اور نارتھ آزماد تک روڈیں بہت چوڑی ہیں. وہاں پر نا کوئی بھی چیز فٹ کرنا بڑا آسان تھا بنسبت اس کے کہ اگر ٹاور سے اور وہ روٹ بنایا جاتا ہائی وے تک. تو انہوں نے کیا کیا, انہوں نے تو فارمیلٹی پوری کرنی تھی کہ ایک منصوبہ دے کے ہم نے کر دیا کراچی کے لیے. انہوں نے سرجانی ٹاؤن کو چوز کیا. کرنا انہیں چاہیے تھا ٹاور سے لے کر ہائی وے تک. اس کی وجہ یہ کہ ٹاور سے جب چلتی, دیکھیں مین سٹی کہاں ہے, مین سٹی تو ٹاور سے لے کے ہائی وے تک ہے نا, جہاں پر سارا اس وقت ہمارا لوڈ پڑتا ہے, کاروباری آدمی
جو سرابگوٹ پہ اترتی ہیں بسوں سے جو لوگ آتے ہیں, وہ ساتھ میں ایئرپورٹ بھی اس روڈ پہ. تو جو اگر منصوبہ کسی بھی گرین لائن, بلو لائن, اورنج لائن, کون سی لائن, صحیح لائن اگر انہوں نے بنانی تھی نا تو وہ بننی تھی اس جگہ پر, انہوں نے ادھر بنا دی. اب اس کے بعد دنیا میں بتا رہا ہوں, میں ٹریولنگ کرتا رہتا ہوں, اس وقت شنگھائی میں 14 میٹرو ٹرین چل رہی ہیں. ٹھیک ہے جی. شنزن جہاں پر میں رہتا تھا اور جہاں میرا آفس تھا وہاں پر 11 میٹرو ٹرین ہے. کیا ہوتا تھا, ایک دفعہ پاکستان آتا تھا نا 3 مہینے کے لیے, شاید جب اگلی دفعہ جاتا تھا تو ایک لائن اسٹارٹ ہو جاتی تھی. اس طرح یہ 3 سال ہو گیا منصوبہ نہیں پورا ہوتا, وہ 3 مہینے 6 مہینے سال میں وہ ایک میٹرو لائن بنا دیتے تھے. کراچی جیسے شہر کو ایک میٹرو لائن دے کر آپ یہ کہہ رہے ہو آپ نے بہت بڑا منصوبہ, بڑا احسان, وہ بھی غلط کیا. کاش اگر اس کو صحیح سمت میں کرتے. اگر آپ ٹاور سے لیتے, دیکھیں جس کو ٹاور سے ایئرپورٹ جانا ہے اس کے لیے آسانی, جس کو ٹاور سے کہیں آنا ہے اسٹیشن کی طرف, یعنی کہ اگر یہ دیکھیں آپ ذہن میں لگائیں, یہ سینٹر آف سٹی ہے. جہاں بھی شروع ہوتی ہے نا میٹرو, میں نے جو دیکھی ہے میٹرو لائن 1 جو شنزن میں میٹرو لائن 1 تھی, انہوں نے سینٹر آف سٹی سے نکالی تھی. سینٹر آف سٹی سے ایسے جاتی ہے یوں, پھر اس کے بعد کیا کرتے ہیں اس کی سب نکلتی ہیں, یعنی کہ اس طرف ایک نکال دی, ایک ٹریک کی طرف. اب یہ جو مین لائن جا رہی ہے, جب جیسے ہمارے پانی کی لائن پڑی ہوتی ہے, تو پانی کی لائن میں جب مکانات آتے ہیں, یہ مکان بھی کنیکشن لے لیتا ہے, یہ مکان بھی کنیکشن لے لیتا ہے. کبھی ایسا تو نہیں ہوتا نا پانی کی لائن یوں جا رہی ہے اور پیچھے سے گھما کے اس کو گھروں پہ ڈال دیا. تو یہ جو میٹرو لائن جو سینٹر آف سٹی میں ہوتی ہے, اس کا فائدہ کیا ہوتا ہے, اس کی ادھر سے نکالنا ہے تو نارتھ کور چل, ادھر سے نکالنا ہے یہ کور ہو گیا. تو سب سے پہلی لائن بنانی ہوتی ہے سینٹر سٹی میں. یہ دنیا میں آپ دیکھ لیں, اس کو آپ سرچ کر لیں. آپ نے وہاں بنائی نہیں, آپ نے بنائی سرجانی ٹاؤن سے ٹاور. میں نہیں کہہ رہا لوگوں کو فائدہ ہوگا, بالکل ہوگا, مگر جتنی فیزیبلٹی یعنی کہ اس پر جتنی انویسٹمنٹ ہوتی ہے, ریٹرن آف انویسٹمنٹ, وہ اس پہ اتنا نہیں نکلے گا جتنا اس ٹرین پہ نکلتا. اس میں کیا پرابلم تھی, اس میں پرابلم صرف یہ تھی کہ سینٹر آف سٹی سے نکالنے میں, بلکہ وہ روٹس بھی کلیئر نہیں ہے ابھی, روٹ سر سب ہو جاتا ہے. کچھ بھی نہیں ہوا. میں نے ارشاد صاحب ایسے دیکھا ہے, میرا خیال ہے تھائی لینڈ میں نا 40 فٹ کی روڈ ہوگی, ٹوٹل 40 فٹ کی. 40 فٹ کی روڈ سے انہوں نے کیا کیا, 20 سے پلر اٹھایا ایسے اور اس کے اوپر انہوں نے وہ میٹرو چلا دیا. اور تقریباً 30 فٹ کی 40 فٹ کی روڈ ہے نا, 10 فٹ ادھر اور 10 فٹ ادھر جگہ بھی, اور 20 سے ایک دم ایسے پلر, سب کچھ ہو جاتا ہے. ایک بات سن لیں, ماشاءاللہ ایک سے ایک انجینئر موجود ہے اس ملک میں. ایسا کوئی چکر نہیں ہے کہ اس ملک میں انجینئرز کی کمی ہو, ایسا کوئی چکر نہیں ہے اس ملک میں ڈاکٹرز کی کمی ہو, ایسا کوئی چکر نہیں ہے اس ملک میں ٹیلنٹ کی کمی ہو. اچھے لوگ پڑھے ہوئے, جتنا اچھا ہوگا نا وہ اتنی سائڈ پہ ہوگا. سب سے بڑی بات پوچھتے ہی نہیں ہے, پوچھتا کس کو ہے سفارش, وہ اس کا وہ منسٹر آیا, اس منسٹر کا بھانجا, اس کا چاچا, اس کا تایا, اس کا ماموں. جب سفارش سے بندہ آئے گا اس کو پتا ہے یار میں بیٹھا ہوں یہاں پر, مجھے کس نے چیلنج کرنا ہے, وہ کیوں کرے گا ٹاسک. جناب جان لڑانی پڑتی ہے اپنے کام میں, اپنے پروفیشن میں. صحیح بات ہے. آپ بھی ماشاءاللہ یہاں بیٹھتے ہیں نا تو ایسے آگے صبح نہیں بیٹھتے ہوں گے, 10 اسٹڈی کرتے ہوں گے, سارے دن موڈ بناتے ہوں گے, کل کے پروگرام میں مجھے کیا کرنا ہے. لوگ تو سمجھ رہے ہوتے ہیں 1 گھنٹے میں آئے ارشاد تو بڑا زبردست بولے, لیکن ارشاد نے اس کے پیچھے محنت کیا کی ہے وہ تو سب کو پتا ہے نا. تو ٹیلنٹ موجود ہے لیکن اس ٹیلنٹ کو استعمال نہیں کیا, اور ایک میٹرو لائن بنا کے کراچی کے اوپر ابھی چلے جائیں نا میٹرو, آپ جائیں فیڈرل بھی ایریا. ابھی میں ایک دن مجھے جانا پڑا نارتھ آباد, میں گیا ابھی یہ بارشوں کے بعد. جب ارشاد واپس آیا نا اپنی, اچھا میں وہ گاڑی لے کے گیا نارمل, میں نے کہا ذرا مسئلہ ہوتا ہے نا. واپس آیا تو ڈرائیور نے مجھ سے کہا صاحب آپ کدھر گیا تھا. میں نے کہا کیا ہو, کہ وہ ٹائر عجیب ہو گیا. میں نے ٹائر کو کیا ہو گیا, اب وہ بتا بھی نہیں رہا کہ ٹائر پھٹ گیا ہے. میں نے پھٹ گیا, کہ نہیں وہ ٹائر صاحب وہ ٹائر, میں نے کہا اچھا کیا ہوا ہے. دیکھا تو میرے ٹائر پر نا اتنا بڑا ایک گولا پھولا ہوا تھا, جیسے کسی کا سر پہ پھوڑا نہیں ہو جاتا, گرتے ہیں تو وہ گھوڑا بن جاتا ہے, ٹائر پہ گھوڑا بنا ہوا تھا. پھر مجھے یاد آیا کہ میں کریم آباد سے جب آ رہا تھا تو ایک کھڈا تھا, اس کھڈے میں گاڑی گئی ہوگی, اس نے مطلب وہ جو کریم آباد والی روڈ پر جو ایک گڈھا ہے اتنا بڑا نہیں ہے ارشاد, اتنا بڑا نہیں ہے کہ وہ ریپیئر نہ ہو سکے, لیکن کوئی سسٹم نہیں ہے نا, پیسہ نہیں ہے اس میں. یہ میں بتا دوں, وہ جو کریم آباد سے لے کر جو آگے روڈ ہے اور جو فیڈرل ایریا کے کچھ روڈ ہے, اگر ایک حکومت سندھ کا منصوبہ ہے, آپ نے ڈیکس اسکینڈل سنا ہوگا, 3 ارب روپے کا ڈیکس اسکینڈل, اگر ایسے 2 اسکینڈل نہ ہونا تو کراچی کی سڑکوں کو پیچ لگ جائے. پرابلم کیا ہے, سفارش, رشوت, کرپشن, یہ ختم نہیں ہوگا. یہ ساری چیزیں ختم ہو جائیں تو یہ کراچی کی جو سڑکیں ہیں کراچی نہیں, ناٹ کراچی, پاکستان. ابھی میں ایک اسکینڈل بتاؤں آپ کو, گورنمنٹ آف پنجاب کا ہے. پنجاب میں مال روڈ پر ایک گورنمنٹ کی بلڈنگ جو ہے برائے فروخت ہو رہی تھی, اس کا ٹینڈر ہوا, اس میں 1 بڈر آیا تھا, 12 کروڑ روپے. آج سے 3 سال پہلے اس کی آفر آئی تھی. اب پرائز بڑھی ہے نا زمینوں کی,
अब भी 12 करोड़ ही आई है। अच्छा हाँ, तो भाई इसके अंदर क्या करप्शन ही है ना, कि यानी आपके मेरे मकानों की कुछ ना कुछ तो बढ़े होंगे ना भाई, 5% तो बढ़े होंगे। तो यहाँ हालत ये हर चीज में, मैं इसलिए बार बार ये कह रहा हूँ कि करप्शन जनाब पूरे मुल्क में, बदनाम ज्यादा सिंध है, क्योंकि सिंध में जो करप्शन हुई ना वो बड़ी इन्होंने अजीब और तकरीब तरीके से। सर हम एक छोटा सा वक्फा ले लेते हैं। जी जरूर लें। अगर वक्फा नहीं लेंगे तो डायरेक्टर साहब कहेंगे कि आप भी करप्शन कर रहे हैं। तो ये सिलसिला कंटिन्यू कर करप्शन से बचे। जी बिल्कुल। ऐं पोलियो जा कतरा तव्हांखे जीअं बार बार ॿुधायूं था त पोलियो जा कतरा पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु पीआरियो ऐं पंहिंजे ॿारनि जी सिहत खे महफ़ूज़ रखो। सो व्यूअर केॾा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ताहिर रिज़वी साहिब असां सां गॾु ॾाढी सुठी कचहरी कंदो आहे, मज़ेदार कचहरी कंदो आहे, सुठे नमूने सां ॿुधाईंदो आहे, त बोर पाण न थींदा आहियूं। बिल्कुल, काफ़ी सारी इंफॉर्मेशन भी होती है। बिल्कुल बिल्कुल। ताहिर भाई, प्रोग्राम के आखिरी लम्हात हैं, वैसे हमारे कप्तान की बात हो जाए। कप्तान साहब हमारे वो शुरू में पाकिस्तान की तरक्की के लिए कोशां थे, और शुरू में माजी की बात हो जाए तो कहते थे कि मौका दे दें भाई, हमें मौका मिल जाए तो मैं ये कर लूँगा। फिर हाल में कह रहे हैं कि भाई वक्त दे दें। क्या समझते हैं, माजी में माफ़ी के लिए तो कुछ नहीं कहेंगे, माफ़ी तो नहीं मांग लेंगे? देखिए बेसिकली ये कप्तान साहब का कि वो वक्त ज़ाया कर चुके हैं। सही बहुत बड़ा टेन्योर निकल गया, बहुत बड़ा टाइम निकल गया, और बस अब वो बिल्कुल वही पोजीशन है कि जब हम ये दुआ करें, और अक्सर मैचों में नहीं हम दुआ करते थे या अल्लाह बस अब बारिश हो जाए और ड्रॉ ही का हो जाए, मतलब मैच ड्रॉ ही हो जाए, तो मैच ड्रॉ का मतलब मुझे क्रिकेट में पहले तो दिलचस्पी बहुत थी। उसके बाद जब ये सट्टा वट्टा शुरू हुआ ना, तो मैंने कहा यार अब इसको छोड़ दो, हम मतलब बेवकूफ़ बन रहे होते हैं, वहाँ पर पैदा गिरी हो रही होती है, बुकी होते हैं, फलाने होते हैं, तो मैंने क्रिकेट देखनी छोड़ दी। इवन घर में भी मेरे मगर बच्चे अच्छे देखते थे तो मैं तो बहुत उससे मतलब वो होता था। तो बेसिकली मसला ये, अब तो वो वक्त है कि ये दुआ करें कि बारिश हो जाए, इसके अलावा तो कोई रास्ता नहीं है। मैच तो मतलब हाथ से गया हुआ है। अब मौजज़ा होगा तो ज़रूर बचाएंगे। और वजह क्या है, उसकी वजह क्या है? उसकी वजह ये है कि देखें, आपने होमवर्क नहीं किया हुआ था, आपने टीम नहीं बनाई थी। आपकी टीम अगर सही होती तो आपको, और दूसरी बात ये मैं जो कहूँगा कि आप सुन नहीं रहे किसी की, आप पब्लिक में जाएं, आप ओपिनियंस लें, आप सब कुछ अच्छा नहीं होता, जो लोग अच्छे नहीं हैं उनको हटाते, उनको वो करते। बहरहाल वक्त बहुत गुजर चुका है कप्तान साहब के लिए, अब बहुत मुश्किल है। और बदकिस्मती देखें कप्तान साहब के लिए कि उनके बेचारे के दौर में एक टीम भी वापस चली गई। ये भी कितना बड़ा अलमिया है कि उन्हीं के दौर में, और इस वक्त क्रिकेट पर तनकीद हो रही है। अब मुझे नहीं पता, मैं बता रहा हूँ, मुझे क्रिकेट का मुझे कोई इसमें ना तजर्बा है ना मुझे बोलना चाहिए। अभी मेरी तरह है मतलब। हाँ, मैं इसमें एक चीज एक राय दूंगा कि क्रिकेट का कोई अभी उन्होंने तब्दील किया है कोई सरबरा, उसके ऊपर भी तनकीद हो रही है। हाँ, उसके ऊपर भी तनकीद हो रही है। मुझे तो नहीं पता वो कैसे परफॉर्मर है, बट मैं देखता रहता हूँ कि उनके ऊपर भी तनकीद हो रही है। तो अगर वो क्रिकेट में बेहतरी नहीं ला सके तो फिर हम क्या उनसे उम्मीद उसके आते ही ये कोई खुशी की नवीद तो सुनने को मिली नहीं। सबसे बड़ी बात ये, हर स्पीच में शुरू से लेकर अभी तक मैं जब भी उनकी सुनती तो यही कहते हैं कि मैं 94 में मैं जीता था वर्ल्ड कप लेकर। अब वो एक इत्तेफाक था, छक्का लग गया तो चलो ठीक है हम जीत के, चलो अच्छी बात है, आपने एक हमारे पाकिस्तान का नाम रोशन किया। अब क्या बार बार तुक्का थोड़ी लगता है? नहीं, ऐसा नहीं होगा। देखिए अब मैं आपको बताऊं, 2018 के इलेक्शन में, उससे पहले के इलेक्शंस में, पहले सोशल मीडिया नहीं था। पहले लोग इतना अवेयर नहीं थे। अब लोग 2-4 दिन के बाद ही मिलती थी। जी बिल्कुल। अभी एक प्रोग्राम था तो उसमें एक MPA और एक MNA थे, एक PTI के थे, एक पीपल्स पार्टी के थे, तो दोनों थे। प्रोग्राम के एंड में जब प्रोग्राम खत्म हो गया तो PTI वाले जो थे, पीपल्स पार्टी PTI वाले ने पीपल्स पार्टी की जो आई थी, अच्छा बोल रही थी, वो उनको कहा कि आप हमारी पार्टी में आ जाएं। ये ऑफ ईयर हो गया, प्रोग्राम ऑफ ईयर था, तो वो कह रहे जी आप तो बड़ा अच्छा बोलती हैं, आप PTI में शमूलियत अख्तियार कर लें। तो वो कह रही नहीं, मैं तो इस दौरान मैंने उन दोनों को कहा, मैंने कहा देखिए मैं आपको मशवरा दूं। कह ले क्या? मैंने कहा आप दोनों छोड़ दें, एक नई बना लें। और मैं सीरियस बता रहा हूँ, इस वक्त पाकिस्तान को पुरानी पार्टियों के बजाय ना कोई, मैं दुआ कर रहा हूँ, देखिए दुआ करने का हक अल्लाह ताला से सबको है, ठीक है जी। मेरी दुआ ये है कि भाई अब कोई आजमाया हुआ हमारे पास ना आए, अल्लाह करे कोई एक नई क़यादत आ जाए, कोई ऐसा आ जाए कि जो पाकिस्तान की बेहतरी के लिए काम करे। नई क़यादत भाई, यही सोच के इमरान खान साहब को वोट दिया था, नई क़यादत, वो तजुर्बे कर रहे हैं। देखिए वो नई क़यादत आएगी तो फिर वही एक फारसी का वो जुमला हम सुनते रहते हैं, पैवस्तर है शजर से उम्मीदें बाहर रख। तो अब जाहिर है अल्लाह ताला पाकिस्तान ऊपर जा रहा है, मायूस तो नहीं होना है ना, मायूस तो नहीं होना, लेकिन
میں یہ سمجھتا ہوں کہ آزمائے ہوئے کو پھر آزمانا, جیسے بہت سے لوگ کہہ رہے ہیں کہ نہیں جی وہ مسلم لیگ نون کو کہتے ہیں, نون کو کہتے ہیں کیا ہوا, کھاتا تھا تو لگاتا بھی تھا. ارے بھائی اس نے لگایا تھا تو مجھے بتاؤ نا نظر کہاں آ رہا ہے. بالکل چلو کھاتا تھا لگاتا تھا, لگا ہوا نظر, لگا ہوا صرف لاہور میں, صرف لاہور تو پاکستان نہیں ہے نا. اگر لاہور میں بہت اچھی گرینری ہو گئی, بہت اچھا کام ہو گیا, اوور آل پاکستان میں نظر آنا چاہیے تھا. سب سے بڑی بات یہ ہے کہ انسان کو نا, مطلب مجھے چھوٹے چھوٹے سے مثال ملتے ہیں پوری زندگی کے لیے. کچھ گھر سے ملتے ہیں, کچھ باہر سے ملتے ہیں. تو میں نے جو اپنی مما کو دیکھا ہے, ان کو میں نے دیکھا ہے جیسے ہم بڑے ہو رہے ہیں. ابھی جب ہم چھوٹے تھے 10 سال پہلے ایک اور الگ دور تھا, ایک الگ ہماری ایجوکیشن ہو رہی تھی, ایک الگ سسٹم تھا, اس حساب سے مما چل رہی تھی. اور اب جب جیسے ہم بڑے ہوئے تو ہمارے ساتھ بیٹھتی ہے, صلاح لیتی ہے, ہم سے پوچھتی ہے یہ کرے اس طرح سے کرے. پھر کیا ہوتا ہے, مائنڈ میچ ہوتا ہے. اب یہ لوگ جو ہے, آج کل کا دور چینج ہو چکا ہے, آج کل ہم لوگ ایڈوانس بھی ہو چکے ہیں, پڑھے لکھے بھی, ایجوکیشن بھی ہائی ہو رہی ہے, ہر چیز بہت اچھی جا رہی ہے. پر سوچ یہ وہی لے کر آ رہے ہیں, وہ 10 سال پہلے 50 سال پہلے جو کام ہوا تو وہ ریپیٹ کر رہے ہیں, وہ بتا رہے ہیں, صرف منہ سے بولے جا رہے ہیں. مطلب کام نہیں ہو رہا, وہ بتا کر ہمیں چپ کروا دیتے ہیں کہ ہم نے یہ کیا. لیکن آج ہر چیز چینج ہو چکی ہے, کہنے کو کچھ ہے نہیں نا. اگر ہوتا تو بتاتے نا. اب ان کے پاس جو پرانا اسٹاک ہے تو وہی اس کو نکالنے میں لگے ہوئے, نیا کچھ ہے نہیں نا. اگر نیا کچھ ہوتا تو نیا بتاتے. وہ ان کے پاس مٹیریل نہیں ہے, اور 3 سال بہت بڑا عرصہ گزر چکا ہے. اور کوئی بات نہیں, میں تو ابھی بھی کہہ رہا ہوں, ابھی بھی ہے 1 سال ہے, کیونکہ 1 سال بعد پھر ماحول بننا شروع ہو جائے گا الیکشنز کا. تو ان کو چاہیے کچھ کریں. دیکھیں کم سے کم ہارے بھی اگر, تو ایسا نہ ہو کہ 3 صوبائی اسمبلی میں 5 قومی اسمبلی میں وہ پوزیشن تو نہ ہونا. آپ کسی اگر آپ اپوزیشن میں بھی آ رہے ہیں کوئی بری بات نہیں, اپوزیشن میں ہونا کوئی بری بات نہیں ہے, بلکہ اپوزیشن گورنمنٹ سے زیادہ طاقتور ہوتی ہے. تو جب آپ اپوزیشن میں آئیں تو آپ عزت سے آئیں. میں تو یہ کہہ رہا ہوں آپ یہ ٹارگٹ لے کے چلو کہ بھائی کوئی بات نہیں, اگر ہم حکومت نہ بنا سکے نو میٹر, بٹ آپ ایک اچھی اپوزیشن تو بن سکو. آپ جس طرح ورس پوزیشن میں جا رہے ہو تو مجھے یہ نہیں کہنا چاہیے, ورنہ پی ٹی آئی والے خام خام میرے دشمن ہو جائیں گے. مجھے تو ایک اچھی اپوزیشن بھی بنتے ہوئے نظر نہیں آ رہے. صحیح, بہت شکریہ. ایک کام بہت اچھا کر سکتے ہیں, ایکسرسائز کی ٹپس بہت اچھے بتا سکتے ہیں خان صاحب. صحیح, طاہر بھائی پروگرام کے لمحات پورے ہوئے. سو بہت شکریہ آپ ہمارے پروگرام میں تشریف لائے. تھینک یو سو مچ. انشاءاللہ نیکسٹ پروگرام میں پھر دوبارہ سے کچہری ہوگی. ضرور, کچہری ہم سندھی میں کہتے ہیں گپ شپ کو. جی جی بالکل بالکل. سو آخر میں میسج دینا چاہیں گے؟ بس میسیج یہی ہے کہ جو میں نے شروع میں, آپ نے آج سب سے بڑی بات تو آپ نے ایک اتنے اچھے موضوع پہ آج ڈسکشن کی کہ افغانستان والا مسئلہ وہ واقعی بڑا سیریس ہے. اور جو اس وقت ہمارے چاروں طرف جو ہمارے سراؤنڈنگز میں نیبرز ہیں ان میں بڑی ایک ہلچل سی مچی ہوئی ہے, بہت چینجز آ رہی ہیں. وہ اس کی طرف توجہ رکھتے ہوئے ہمیں اپنے انٹرنل معاملات کو بہت سیدھا کرنا پڑے گا. سوشل میڈیا کو صحیح کاموں کے لیے استعمال کرنا پڑے گا, اور ہر آدمی کو اپنی کیپیسٹی میں جتنا بھی حصہ لے سکتا ہے معاشرے کی بہتری کے لیے اس کو کرنا پڑے گا. صحیح. تھینک یو سو مچ طاہر بھائی. ऐं अदा शिराज तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा. तव्हां प्रोग्राम में आयो, आख़िर में वेंदे वेंदे तव्हां खां सुठो हिकिड़ो कलाम ज़रूरु ॾींदासीं. मरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा. सो तव्हांजी वॾी महिरबानी सां गॾु तव्हां ॿुधायो त पंहिंजो मुस्तक़बिल कीअं बचायूं. भला इहो आख़िर में ॿुधाईंदा. मां सिर्फ़ु एतिरो चवंदसि त क़ुरान पाक में बि इहो ज़िक्र आहे त आख़िर में वर्ल्ड वार थींदो तमामु वॾो. उन जी शुरूआति जेका आहे उहा थियणु शुरू थी वई आहे. नज़रुनि जे अॻियां, अखियुनि जे अॻियां बि आहे, सभिनीनि खे नज़र बि अचे थी, पर पोइ बि असां अखियूं बंदि करे वेठा आहियूं. तव्हां ॿिए मुल्क जी त ॻाल्हि फ़िलहाल तव्हां कयो ई न, सिर्फ़ु पंहिंजनि जी ॻाल्हि कयो. कंहिंजी वीडियो वायरल था करे छॾियो त कंहिंजे लाइ ग़लति स्टेटमेंट था ॾेई छॾियो. पंहिंजो पाण में त असां सभिनीनि खे हिकु थियणो आहे. असां सभु मुस्लमान आहियूं, असांखे पंहिंजे उन्हनि शयुनि खे फॉलो करिणो आहे. आख़िर में वेंदे वेंदे तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजो मुस्तक़बिल बचायो, पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरो. 99.9 जेका आहे सा परसेंटेज आहे. सॼी दुनिया मां पोलियो जो ख़ात्मो थी चुको आहे. पाकिस्तान अञा पोलियो जे वायरस जी जकड़ में आहे. पाकिस्तान खे पाक करिणो आहे, लापरवाही जो मुज़ाहिरो न करिणो. पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरो. 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे, हिते टेलीफोन करे टीम जे लाइ आगाही बि ॾेई सघो था त असां वटि नफ़ो थी आहे. इन खां सवाइ विटामिन ए जा फुड़ा बि ज़रूरु पंहिंजनि ॿारनि खे पीआरियो. तव्हांजो ॿारु जेकॾहिं चाक हूंदो त पाकिस्तान तरक़ी कंदो. मज़बूत पेरनि ते बीहणु पाकिस्तान जी तव्हां असांजी ज़िम्मेदारी आहे. इते असां पंहिंजो प्रोग्राम पूरो कयूं था. इंशाअल्लाह हयाती बख़ैर. सुभाणे वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं. इरशाद जागीराणी सैरिश भुट्टो मोकिलायूं था. जी लतीफ़, जी मिठी ॿोली. पाण सदाईं गॾु असां पारां. अल्लाह हाफ़िज़.
लगे प्यारी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लगे कहिड़ो जादू कयो अथई ओ कहिड़ो मंतर पढ़ियो अथई कहिड़ो जादू कयो अथई कहिड़ो मंतर पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर राति मां तो ले रोआं तो ले लुटां प्यारी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे तड़पी तड़पी फतकी फतकी तड़पी तड़पी फतकी फतकी तोलता हूँ कया बैठो रोज रोवां तड़पी तड़पी फतकी फतकी तोलता हूँ कया बैठो रोज रोवां जो हर ॾींहुं मां हर रात मां तो ले लुचां तो ले रोआं सोहणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे कहते नाज़ु कया हाल मोरम जवां कहते नाज़ु कया हाल मोरम जवां तो मैं सब कुछ ॾिसां तोखे पंहिंजो सॼां कहते नाज़ु कया हाल मोरम जवां तो मैं सब कुछ ॾिसां तोखे पंहिंजो सॼां जो हर ॾींहुं मां हर राति मां तो ले लुचां तो ले रोआं प्यारी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे सोहणी तो सिवा ही रूह